अॼु न ओता कुन में संदी जोगिन ज़ात। अॼु न ओता कुन में संदी जोगिन ज़ात। नासिन खे रुनम सारी रात। मूं तिन जिनी जी तात से लाहूती लॾे विया। अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम रात तन्हाई ऐं तुंहिंजूं यादूं खणी रेडियो नेटवर्क टंडोलायर जे लाइव स्टूडियो मां आऊं तव्हां सां मुखातिब। धणी दर दुआगू त जिते बि हूंदा सुरहाणे जे भाकुरनि में हूंदा। ॾुख हूंदा तव्हां खां कोहें कोहें दूर। सुख ऐं सुरहाण जूं तव्हां दोस्तनि खे हवाऊं लॻंदियूं रहंदियूं। ऐं दोस्तनि खे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश कंदो हलां त हिन असांजे बज़म खे, हिन असांजी महफ़िल खे दोस्तनि सां शेयर कंदा हलो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ऐं नेट जा नखरा बिल्कुलु जारी ऐं सारी आहिनि, उन जे लाइ माज़रत। थी हयाती बार वा तोखां सिवा। थी हयाती बार वा तोखां सिवा। ज़िंदगी हिकु ॼार आ तोखां सिवा। जित वञा थो मां उते महफ़िल लॻे, पर उहा बेकार आ तोखां सिवा। ॾिस भला मूंखे वणा मां कीअं हिते, हर कयो सिंगार आ तोखां सिवा। अजनबी हिकु शहर ॾे हिजरत कयमि, हित त हर को यार आ तोखां सिवा। इश्क जे महराज ते पहुती मगर सोच नंढड़ी ॿार आ तोखां सिवा। अॼु मुक़ाबिल मात विया खाई सभई। अॼु मुक़ाबिल मात विया खाई सभई। जीत में पर हार आ तोखां सिवा। सच चवां राजा खटे थो पियो। सच चवां राजा खटे थो पियो। दिलि खां धड़कन धार वा तोखां सिवा। थी हयाती बार वा तोखां सिवा। ज़िंदगी हिकु ॼार वा तोखां सिवा। तमामु दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं जेके हिन सफ़र में असां सां जुड़ी चुका आहिनि। तमामु दोस्तनि जा लख एहसान। ऐं रेडियो नेटवर्क टंडोलायर जे लाइव स्टूडियो मां असां तव्हां सां मुखातिब दोस्तनि खे गुज़ारिश बज़म खे वधि खां वधि शेयर कंदा हलो। दोस्तनि जे नालनि खे शामिलु कंदो हलां। सजाद अली जरवार असां सां जुड़ी चुको आहे। तव्हांजो वॾियूं महिरबानियूं, अनमोल मोहबतूं। दीदार अली लांडर साईं तव्हांजूं मोहबतूं। एडवोकेट मोहम्मद इमरान जतोई साहब तव्हांजूं मोहबतूं। सोज़ अली मरी साहब तव्हांजा बि लख एहसान, तव्हां बि जुड़ी चुका आहियो। ऐं इक़बाल अली नवाज़ साहब तव्हां लिखियो त इक़बाल मेहरान पोटो दुबई रेस्टोरेंट खां अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। तव्हांजो अनमोल मोहबतूं, लख एहसान वॾा वॾा तव्हांजा। ऐं अयाज़ अली चांडियो बि जुड़ी चुको आहे, तव्हांजूं मोहबतूं। सलाउद्दीन जरवार असांजे आवाज़ नगर जो रेडियो नेटवर्क टंडोलायर जो ख़ूबसूरत आवाज़ तव्हां बि जुड़ी चुका, तव्हांजूं मोहबतूं। राजा मलूक कात्यार साईं तव्हांजूं अनमोल मोहबतूं, लख एहसान। मेवा खान चांडिया साहब तव्हांजा बि लख एहसान। तव्हां लिखियो त तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। मालिक साईं अव्हांखे कामयाबी अता फ़रमाए साईं, आमीन, वॾियूं महिरबानियूं। कादर बख़्श दर्स साईं लख एहसान। मोहम्मद अयूब शहाणी साहब तव्हांजा बि लख एहसान, वॾियूं महिरबानियूं, अनमोल मोहबतूं तव्हांजूं, अनमोल मोहबतूं, लख एहसान। ऐं रेडियो नेटवर्क टंडोलायर जी ID तां बबलू जरवार बि असां सां जुड़ी चुको आहे, तव्हांजो अनमोल मोहबतूं, लख एहसान। साईं ख़ुदादाद जरवार खे भलेकार। दर्स मुनवर जान साईं तव्हांजूं अनमोल मोहबतूं। ऐं नेटवर्क जो नखरा जारी ऐं सारी आहिनि, उन लाइ माज़रत। जेसिताईं तव्हां सां साथ रहियो, तव्हां सां गॾु गॾु हूंदासीं। ऐं अॼोके हिन बज़म में उस्ताद शाइर महबूब दर्स जी हिकु यादि आहे, उनखे बज़म में शामिलु कंदासीं। तव्हां सभु असां सां जुड़ियल रहिजो। अब्दुल हकीम ख़ासि किली निमुन जे शहर खां असां सां जुड़ी चुको आहे, तव्हांखे भलीकार, अनमोल मोहबतूं, लख एहसान वॾा वॾा तव्हांजा। तव्हां लिखो त दोस्तो प्रोग्राम खे पंहिंजो सम्झी शेयर कयो त वॾी महिरबानी थींदी साईं। बिल्कुलु दोस्तनि खे गुज़ारिश कयां पियो। राजा मलूक कात्यार साईं तव्हांजो अनमोल मोहबतूं। वफ़ा मोरली खोसो लिखे थो अदा अस्सलाम वालेकुम या आली मदद, ज़बरदस्त बहितरीनु प्रोग्राम, लाजवाब, वॾियूं महिरबानियूं साईं। मेवा खान चांडिया साहब वालेकुम अस्सलाम। राजा मलूक कात्यार साईं तव्हां बि जियो, सदा सलामत हुजो। साईं ख़ुदादाद जरवार साहब तव्हांजो अनमोल मोहबतूं। ऐं बज़म जी शुरूआत कयूं था हिकु सूफ़ियाणे रंग सां। ख़ालिद भट्टी जो ख़ूबसूरत आवाज़ु आहे, उनखां बाद में उस्ताद महबूब दर्स जी यादि खे शामिलु कयो वेंदो।
असां सां जुड़ियल रहिजो। त ख़ालिद भट्टी जो ख़ूबसूरत आवाज़ तमामु दोस्तनि जे नाम। यार राज़ी थी पए ओ ऐलान ही कया थो मन यार राज़ी थी पए ऐलान ही कया थो मन यार राज़ी थी पए शेरू बदी नचा थो शेरू बदी नचा थो शेरू बदी नचा मन यार राज़ी थी पए ऐलान ही कया थो मन यार राज़ी थी पए ऐलान ही कया थो मन यार राज़ी थी पए। नेमचंद कुमार साईं तव्हांजो मोहब्बतूं, अब्दुल हकीम ख़ासकेली, दर्स मुनवर जान साईं तव्हांजो मोहब्बतूं, अकबर कालरू साहब तव्हां बि जुड़ी चुका आहियो, तव्हांजा बि लख एहसान। ऐं अब्दुल रशीद जोखिया साहब तव्हांजो अनमोल मोहब्बतूं, इमरान अली वाडा साहब तव्हांजो मोहब्बतूं। मदहोश थी मचा तो मदहोश थी मचा तो मदहोश थी मचा तो मन यार राज़ी थी पए ऐलान ही कया तो मन यार राज़ी थी पए ऐलान ही कया तो मन यार राज़ी थी पए। एजाज अली पिताफी साईं तव्हांखे भलीकार, तव्हां शहर मलकाणी खां असांखे ॿुधो पिया। वली मोहम्मद लंजा साईं तव्हांजो मोहब्बतूं, कादर बख्श दरसभा तव्हांखे भलीकार, इमरान अली वाडा, सलाउद्दीन जरवार साईं वालेकुम अस्सलाम सदा मौजूद तव्हांजो मोहब्बतूं। अली शेर दर्स साईं तव्हांजो अनमोल मोहब्बतूं, गुलबहार खोसो साईं तव्हांजो मोहब्बतूं, सजाद अली जरवार साईं तव्हां मोगोठ मुबारक जरवार खां असांखे ॿुधो पिया तव्हांजो अनमोल मोहब्बतूं। दर्स मुनवर जान बबलू जरवार साईं तव्हांजो मोहब्बतूं। अब्दुर्रहीम शर साहब तव्हांखे भलीकार, राजा मलूक कातियार साईं अनमोल मोहब्बतूं, वकार बलोच साईं तव्हांजा बि लख एहसान, मोहम्मद खान मंगरिया साहब तव्हांजो महिरबानियूं। ज़ुल्फ़कार टालपुर साहब तव्हांखे भलीकार, तव्हांजो मोहब्बतूं, तव्हांजा लख एहसान। ऐं साईं ख़ुदादाद जरवार साईं वॾियूं महिरबानियूं, अनमोल मोहब्बतूं तव्हांजूं। गुफ़रान जरवार भाउ तव्हांजो मोहब्बतूं, तव्हां बि जुड़ी चुका, लख एहसान।
तमाम दोस्तन के बज़म में भलीकार चवंदासीं। रेडियो नेटवर्क टंडो लहार जे लाइव स्टूडियो में तव्हां सां असां मुखातिब प्रोग्राम रात तनाही ऐं तुंहिंजूं यादूं। तमाम दोस्तों की मेहरबानी। मोहम्मद याकूब जेसर साईं अनमोल मोहब्बतों तव्हांजो। समा यूनुस साहब तव्हांखे भलीकार चवंदासीं ऐं याकूब जेसर जो नंढो भाउ मुख्तियार जेसर भी असां सां जुड़ियल आहे। तव्हांजूं मोहब्बतूं। ऐं जावेद अली रिंद साहब के पीए सजर चांग तां भलीकार चवंदासीं। तव्हांजूं मोहब्बतूं। बहादुर अली जानियारा साहब तव्हांजा लख एहसान, वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं। ऐं बाबू खोसो भा तव्हांजूं महिरबानियूं। अशोक शर्मा साईं तव्हांजूं महिरबानियूं। नज़र मोहम्मद आरिसर साईं तव्हां बि असां सां जुड़ियल आहियो। तव्हांजूं महिरबानियूं। नीमचंद कुमार साईं मोहब्बतूं। इमरान अली भा लख एहसान तव्हांजा। साईं ख़ुदादाद जरवार साईं वॾियूं महिरबानियूं, लख एहसान। अब्दुल हकीम ख़ासकली साईं बिल्कुलु दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त स्टीकरनि खां पासो कयो, बज़म खे वधि खां वधि शेयर कंदा हलो। गुलबहार खोसा साईं तव्हांजो मोहब्बतूं। मोहब्बती मुनवर शोलाणी लिखियो आहे त अॼु तव्हां प्रोग्राम गुलशन हदीद में ॿुधूं पिया संगत सां गॾु। साईं वॾियूं महिरबानियूं तव्हांजो। अब्दुर्रहीम शर साहब तव्हांखे भलीकार। तारिक अहमद मोरे जो तव्हांजूं महिरबानियूं। ज़ाहिद जान मंगरिया भा तव्हांजूं मोहब्बतूं। बाबू खोसो लिखे थो त असां बि आहियूं साईं तव्हांखे भलीकार, मोहब्बतूं तव्हांजूं। शेर अली साईं तव्हांजूं अनमोल मोहब्बतूं, लख एहसान वॾा वॾा तव्हांजा। मोहम्मद ख़ान साहब तव्हांजूं महिरबानियूं। ऐं शेर अली भा तव्हां बि जुड़ियल आहियो असां सां, तव्हांखे भलीकार चवंदासीं। मोहम्मद मूसा साहब तव्हांजूं महिरबानियूं। मोहम्मद अब्दुल समद नोड़ी लिखे थो अब्दुल हकीम ख़ासकली खे भलीकार। बहादुर अली जानियारा साईं तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। फैज़ शरबा तव्हांजा बि लख एहसान। सलाउद्दीन जरवार भा लिखे थो मोहम्मद याकूब जेसर खे भलीकार साईं जीअं में जायूं। ऐं साईं ख़ुदादाद जरवार लिखे थो त प्यारे राजा मलूक कात्यार खे भलीकार। वेरजी मिठाणी साहब तव्हांखे भलीकार चवंदासीं असां पंहिंजे बज़म में। बाबू खोसा साईं तव्हांजूं मोहब्बतूं। ऐं जावेद अली रिंद साईं तव्हांजा लख एहसान, अनमोल मोहब्बतूं। बहादुर अली जानियार लिखे थो दोस्तनि खे गुज़ारिश आहे बज़म खे वधि खां वधि शेयर कयो। साईं बिल्कुलु दोस्तनि खे गुज़ारिश कयां पियो त बज़म खे शेयर कंदा हलो। ख़ैर मोहम्मद थिए साईं तव्हांखे भलीकार, तव्हांजा सलाम असांजे अखियुनि ते। जावेद अली रिंद लिखे थो सॼी संगत खे गुलाबी चक। साईं वॾियूं महिरबानियूं। बिल्कुलु तव्हांजा गुलाबी चक सॼी संगत ॿुधे पई तव्हांखे। ऐं अब्दुल हकीम ख़ासकली भा लिखे थो साईं ख़ुदादाद जरवार खे सलाम। रेडियो नेटवर्क टंडोलिया जे IT तां दोस्त असांखे ॿुधनि पिया। तव्हां लिखो दोस्तो प्रोग्राम शेयर कंदा हलो। साईं बिल्कुलु दोस्तनि खे गुज़ारिश कयूं पिया। नीमचंद कुमार साईं तव्हां लिखो त स्टीकरनि वारनि खे साईं वॾियूं महिरबानियूं। बिल्कुलु स्टीकरनि खां पासो कंदा हलो दोस्तो। ऐं आजिद शकील अहमद लिखे थो सलाम अदा लाजवाब प्रोग्राम। साईं वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं। ऐं राजा मलूक कात्यार भा तव्हांजा बि लख एहसान। अब्दुल रशीद शर साहब तव्हांखे भलीकार। जमील अहमद चांडियो बि जुड़ी चुको आहे। ज़ुल्फ़कार चालपुर साहब तव्हांजूं महिरबानियूं। समा यूनुस राजा शबीर अहमद खेमाणी असांजो बहितरीनु दोस्त, असांजो बहितरीनु लिस्नर साईं तव्हांजूं महिरबानियूं। तव्हां बि जुड़ियल आहियो असां सां। सलाउद्दीन जरवार भा लिखे थो अॼु शकील आरिसर खे भलीकार, बिल्कुलु जीअं में जायूं। ऐं असलम अला साईं तव्हांजूं अनमोल मोहब्बतूं, लख एहसान, वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं। तव्हां बि जुड़ी चुका आहियो। ऐं लक्ष्मण डीपल तव्हांजूं महिरबानियूं। मीर मुर्तज़ा बबर साईं तव्हांजूं महिरबानियूं। बिल्कुलु तव्हांखे फौज़िया सुमरो ॿुधाईंदासीं। बाबू खोसा साईं तव्हांजूं महिरबानियूं। सलाउद्दीन जरवार भा तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। DK इसरार बि असां सां जुड़ी चुको, तव्हांखे भलीकार, अनमोल मोहब्बतूं। आजिद शकील अहमद भा तव्हांजूं मोहब्बतूं। ऐं हाणे दोस्तनि खे महबूब दर साहब जी हिकु तहरीर आहे जंहिंखे बज़म में शामिलु कंदासीं। ऐं उनखां बाद में तव्हांजे नालनि खे बि शामिलु कंदासीं। बहरहाल हिकु तहरीर आहे उस्ताद महबूब दर्स जी यादि आहे। जो प्रोग्राम जो नालो आहे रात तनाही ऐं तुंहिंजूं यादूं। त उस्ताद महबूब दर्स जी हिकु यादि तमामु दोस्तनि जे नज़र कजे थी। सिकण वॾो सूर मोहबत वॾो मामरो। सिकण वॾो सूर मोहबत वॾो मामरो। अठई पहर मलूर सात सिघो न जिंदड़ो।
हा मूं हिमत न हारी आहे ॾुखनि जे हिन ॾेह में लुड़क लोक खां लिकाए। मुर्कूं हर मोड़ ते विरखा करण जूं वॾियूं कोशिशूं हिन साह जे सॻे सां सलाड़े जीअण जा जतन कंदो थो रहां। पर ओ मुंहिंजी महबूब घरवारी तुंहिंजे मुंहिंजे उन नंढपण जे नाज़ुक यादुनि खे विसारणु सच त मुंहिंजे वस जी ॻाल्हि कतई कोन आहे। तो हिकु मिसकीन हारी मुंहिंजे वेझे माइट जे कखाई झोपड़ीअ में जनमु वरितो हो। मूं बि साॻे ई तबिके जे ग़रीब हारीअ जे घर में अखियूं खोलियूं। इहो तहलके घोड़ाबारीअ जे तारीख़ी माग दरगाह पीर पठो जो प्यारो ॻोठ पीरार जा पट वारो पुठि ते पयल इलाइक़ो जिते न का बिजली न को पको रोड न तइलीम जी का सुठी सहूलियत। मूं वटि रहण लाइ कखाऊं घर आ तोखे वणी वियो तुंहिंजो शहर आ। उन ॿहिराड़ीअ जे ॻोठ जे गलियुनि जूं इहे नंढे हूंदे वारियूं रांदियूं रोशा खिलबोग खेंचलूं लाड़ जूं हसीन शामूं वॾा वण चोतरफ़ सावकूं पखियुनि जूं पुकारूं अबाणे ॻोठ जे प्राइमरी स्कूल जूं पचूं रिसेस वारियूं रांदियूं ॿारोतण जूं ॿातड़ियूं ॿोलियूं पेरनि उघाड़नि सां स्कूल जो सफ़र ज़मीन में माल लाइ गाह कपण सारियुनि जे लाइ लाबारा छा त उहे ॾींहं हुआ। नंढे हूंदे वॾो जल्दी थियण जो शौक़ु जाॻियो हो। उमिरि कचड़ीअ में का मोहबत करण जो शौक़ु जाॻियो हो। आऊं तोखां उमिरि में वॾो हुअसि उन करे अबाणे ॻोठ वारे स्कूल मां डबल प्रमोशन ज़रिए 5 दर्जा पास करे अंग्रेज़ी पढ़ण लाइ हाई स्कूल वर शहर में वञी पहुतुसि। तोखे मुंहिंजे महबूब वॾे मरहूम भाउ मोहम्मद हुसैन दर्स वारी सिंधीअ सां गॾु क़ुर पाक पढ़ाए पूरो करायो हो। मूं बाबा साईं सां गॾु ज़मीन में पोरियो कयो। पंहिंजूं गऊं चारियूं ऊंधाई रातिनि में वाह जो पाणी ज़मीन ते पहुचाइण नांग लताड़ींदे वक़्तु गुज़ारियो हुयो। असांजी शौक़ शोहरत जो किसो बिल्कुलु अलॻि आहे। दुनियादारी ऐं दौलत जो किसो बिल्कुलु अलॻि आहे। आऊं इंटर ताईं रेगुलर मस पढ़ी सघियसि। गुरबत सबबु पुलिस खाते में नंढड़ो नौकर भर्ती थी अची ट्रेनिंग करणु हलियो वियसि। थोरी पघार ते नंढड़ो नौकर हूंदे बि पाण खे वॾो भागवंत भाईंदो हुअसि। उन दौरान मुंहिंजी जवान भेण जन्नत जी जवानी वारे मौत मारे विधो। ट्रेनिंग में हुअण करे संदसि कुल्हे कांधी बि न थी सघियसि। पोइ अम्मा बाबा अदा वॾे जे इसरार ते तोसां शादीअ जो फ़ैसिलो थियो जेको तुंहिंजो मुंहिंजी बि दिलि जो फ़ैसिलो हो। पर भाउ वॾे इहो चई शादी 2 साल खां पोइ कराइण जो चयो छो त अदा तोखे इंटर तालीम मुकमिल कराइणु चाही। ख़ैर सां तो इंटर पास कयो। अव्हां जे प्यार जी मेहंदी हथनि ते जो लॻी वई। असांजो भाग बणिजी वियो सड़ी दुनिया सॼी वेई। ऐं पोइ पंहिंजे हथड़नि ते शादीअ जी मेहंदीअ रंग लाथो। ज़िंदगी में तुंहिंजे अचण सां शाइरीअ में वरी शोहरत मिलण सां गॾु पहिरीं चढ़ीअ लाइ मोटरसाइकिल पोइ जल्दी कार बि भाग सां मिली वई। पाण उन जी कार में थर जे मुख़्तलिफ़ मागनि ते ख़ूब घुमियासीं। 5 सालनि ताईं औलाद बि कोन थियो। पोइ पहिरीं असद महबूब जे रूप में हिकु गुलाब घर में टिड़ियो हो। 3 सालनि बाद जवाद महबूब जानी बि भाकुरनि में आयो। उन बाद मुंहिंजी महबूब थी अरम महबूब खोड़ ख़ुशियूं खणी घर में आई। जंहिंखे तुंहिंजो प्यार बसि 6 महीननि ताईं मस नसीब थियो हुनखे वरी मुंहिंजी जीजल माउ पाले पई। नींहं जी नाज़ुक निशानी आ असद अरम जवाद। नींहं जी नाज़ुक निशानी आ असद इरम जवाद। हा मूंखे औलाद वांगे आ प्यारी शाइरी। हाणे नंढड़ो भाउ मुजाहिद बि तइलीम खाते में उस्ताद थी वियो। बसि मच्छीअ जे तला मां बि जाम पैसा मिलिया। मुंहिंजी नौकरीअ में तरक़ी थी वई। सभु ग़रीबीअ जा दाग़ दूरि थी विया। सभु ग़रीबीअ जा दाग़ दूरि थी विया। पंहिंजे वॾे कुटुंब में रुॻो ख़ुशियूं ई ख़ुशियूं हुयूं। पंहिंजो मकलीअ ते बि घर ठही वियो। अबाणे ॻोठ वारी उताकड़ीअ ते कुर्ब जूं कचहरियूं राग रंग दोस्तनि जा मेला। मतिलबु त ज़िंदगी में का कमी कान थिए महसूसु थी। पोइ अलाए त कंहिंजी नज़र लॻी त तुंहिंजी ओचितो तबियत नाक चाक थी पई।
मकामी डॉक्टरनि खां वेंदे कराची महांगे तरीन अस्पताल में इलाज करायमि। तुंहिंजे सीने जे वॾे ऑपरेशन खां पोइ तूं होश में अचण बैदि मुंहिंजी अखियुनि जा लुड़क ॾिसी ॾाढो रोनी हुई। मूंखे दिलासो ॾेई चई त चरिया ॾुख ज़िंदगीअ जो हिकु इम्तिहान हूंदा आहिनि। तूं दिलि न लाहे, मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं हा, तूं बिल्कुलु बीमारीअ मां जान छॾाए ठीकु थी वई आहीं। आऊं अदा वॾो कराची मुक़ररु तारीख़ ते तुंहिंजूं टेस्टूं कराए वापसि ईंदा हुआसीं। हिकु राति देरि सां तो मूंखे निंड मां उथारे भरिसां वेहण लाइ चयो ऐं पोइ मूंखे यको ॾिसंदी रही। मूं पुछा कई त उथारण जो को ख़ासि सबबु? अॼु मिली वञ पोइ हयाती साथ शायदि ॾे न ॾे, बेवफ़ा शइ ज़िंदगी आहे, भरवसो कहिड़ो कजे। तो ॾुखारी थींदे चयो हो त जानी ज़िंदगीअ ते को एतबार नाहे, असद जवाद इरम जी पारत हुजेई। तो मूंखे ईअं बि चयो त तुंहिंजी शाइरीअ जे किताब मुल्क जो तोहफ़ो जो मवाद पुराणी टिणक में लिकाए रखियो अथमि। ईअं ई ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं। सिजु उभरी वियो। मूं इहा ॻाल्हि भाउ वॾे खे बि ॿुधाई। हुन बि चयो त अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, हुन शायदि को ख़्वाबु ॾिठो हूंदो। सॻा कारा वरन वारा गणे जिन में विधम ॻंढियूं, उहे तस्वीरूं ऐं खतड़ा, छला रूमाल ऐं मुंडियूं, पुराणीअ टिणक में रखियल मुंदूं ॼाणनि ऐं तूं ॼाणी। मुंदूं ॼाणनि ऐं तूं ॼाणी। सुबुह पंहिंजे अबाणे ॻोठ में नौजवान अब्दुलसलाम दर्स जी फोतगीअ जो इतला पहुतो हो। मूंखे बि अदा वॾे खे उन जे जनाज़े में वञिणो हो त तो मूंखे मना कई त तूं मूंखे छॾे न वञ, पर गाॾीअ जी ड्राइविंग मूंखे ई करणी हुई। उन करे अदा वॾे जे इसरार ते मोकल ॾिनई ऐं वापसि जल्दी घर अचण जो चई। तो वरी किताब पे पढ़ियो। असां जनाज़े में शरीक थी सिज लथे महल गुलामला वटि पहुतासीं त भाइटे दिलदार हुसैन दर्स फ़ोन करे चयो त मुंहिंजे साह में तकलीफ़ थी आहे। तुंहिंजे साह में तकलीफ़ थी आहे। हू तोखे कार में खणी सिविल अस्पताल जे एमरजेंसी वार्ड में पहुतो हो। 15 मिंटनि में असीं बि उते पहुतासीं। बसि तो मुंहिंजे हिकु हथ में हथु विझी बेड ते भरिसां वेहण लाइ छिके विहारियो ऐं तूं मुंहिंजे सीने सां लेटी पई हुईं। यको मुंहुं में निहारे रही हुईं। बसि ओचितो ई ओचितो तुंहिंजो जिस्म सर्द थी वियो ऐं अखियूं खुलियल ई रहिजी वियूं हुयूं। बसि क़यामत जो मंज़र हो। तुंहिंजो जनाज़ो घर मां खॼण वक़्तु मासूम असद जवाद मूंखां पुछंदा रहिया त बाबा मां केॾांहुं पई वञे। जिन खे चयमि त हूअ हज ते पई वञे, अवां वॾा थींदा त उहो वापसि मोटी ईंदी। सनम जे ॻोठ सां ॻाल्हियूं कयमि। बसि राति गुज़री वई। चुमियूं ॾेई मिटी दग तां खयमि। बसि राति गुज़री वई। पोइ इहो क़यामती मंज़र, उहे तुंहिंजूं मोहबतूं, उहे दिलासा, उहे प्यार, हिकु बहादुर घरवारीअ जो सहारो, हिकु महबूब सहारो। मुंहिंजी दुनिया मूंखां हमेशह लाइ दूरि हली वियो। कॾहिं भागनि जे बाग़नि में, कॾहिं कीझर किनारनि ते, हुजूमनि में तना हलंदे असां जीवन कटे छॾियो। तुंहिंजो अदा वॾे मरहूम साईं मोहम्मद हुसैन नालो हसीना रखियो हो। तूं वाक़ई बि हसीन हुई। अॼु सॼी सिंध मूंखे सुञाणे थी। इहो मौजो बि तुंहिंजे प्यार जो आहे। मूं रातिनि जो रोई रोई जेकी लिखियो आहे उनखे मुंहिंजा महबूब दोस्त बेहदि पसंदि बि कनि था। उहा समूरी शोहरत में मुंहिंजा शाइरीअ जा 3 किताब मूं तुंहिंजे प्यार खे अर्पे छॾिया आहिनि। तो पुॼाणा सर्द सुॾका ऐं ॾुखारी शाइरी, दिलि जे धड़कन में लुछे थी दर्द वारी शाइरी। हाणे मूंखे रोअण ते को बि परचाइण वारो कोन्हे। मुंहिंजी शाइरीअ जा फाटल पना बि केरु संभालण वारो कोन्हे। महबूब पुटनि जो प्यार ऐं ॿुढड़ी अम्मा आमना ऐं भाउरनि भाइटनि जो सहारो न मिले हा त शायदि मौत सां मिली चुको हुजां हा। पतो पियो आहे पतरनि मां, पतो साॻियो रहियो न आहे। लॾे वई लाड़ मां शायदि लॻे लहजो थो उतरादी। तूं अॼु पीर पठे जे उन तारीख़ी माग ते सुतल आहीं जितां मुंहिंजो अक्सर गुज़रण बि थिए थो। बसि तोखे सुबुह शाम दुआउनि जा गुलाब पियो अर्पियां। मूं तुंहिंजी वसियत ते अमल कंदे असद जवाद इरम खे माउ थी पालियो ऐं प्यार ॾिनो आहे। पर हू मूंखां पुछंदा आहिनि त बाबा अम्मा हज करणु वई आहे, ॿिया सभु मोटी पिया अचनि, अम्मा कॾहिं ईंदी? भला अम्मा असांजे तोहरुनि जी शादीअ में अची वेंदी? असां आशिकीअ में नवां रंग उते वरी शाइरीअ खे अमूमल बणायो। गुलाबी गलीअ जे गज़ल जी आहे ख़ुशबू चरी शाइरीअ खे अमूमल बणायो।
उन्हनि महबूब बचड़नि जा उहे सुवाल मूंखे केतिरो रत रुआड़ींदा हूंदा, उनजो इल्मु अहले दिलि इंसान ई सम्झी सघे थो। अॼु तुंहिंजे विछड़ण खे काफ़ी टाइम थी वियो आहे, पर मुंहिंजे गिलड़नि ते उहा ई आलाण आहे। उहे सुडका सारूं आहिनि। मौला पाक तोखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं तुंहिंजा प्यार साह जे सॻे सां सुरहाण बणिजी अॼु बि सलामत आहिनि। सुठा सूर न हुअं गूंदर वञनि गुज़री, सदा सूर न हुअनि गूंदर वञनि गुज़री, परखनि कारण पोन शिकस्तूं शरीफ़ चए। तमाम दोस्तन जी वॾी महिरबानी जेके हिन सफ़र में असां सां जुड़ियल आहिनि ऐं काफ़ी दोस्तनि जा नाला हीअ यादि शामिलु करण जे करे ओवर पेज थी विया आहिनि। उन्हनि दोस्तनि खां माज़रत उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजो नालो सेंड कजो, का बि तहरीर का सुठी शाइरी मोकिलिजो, बिल्कुलु शामिलु कंदासीं। दोस्तनि खां माज़रत, वॾियूं महिरबानियूं दोस्तनि जूं जेके हिन सफ़र में असां सां जुड़ियल आहिनि। साईं असलम मल्ला साहिबु तव्हांजो अनमोल मोहबतूं लखे सन ऐं फौजिया सुमरो जो आवाज़ु तव्हां कनायो पिया। इहा शाइरी उस्ताद महबूब दर्स जी आहे। मौज़म अली कालरू साहब तव्हांखे भलीकार। जमशेद अली लिगारी, अब्दुल जब्बार दश्ती साईं वॾियूं महिरबानियूं तव्हां जूं। सैयद नूर मोहम्मद साईं तव्हांजूं महिरबानियूं। जमशेद अली लिगारी बा लखे सन। मोहम्मद यकूब जेसर साईं अनमोल मोहबतूं। रेस बाबू खान चांडीअ खे भलीकार। ऐं वाहिद बख़्श हिंगोर जो बि असांखे निमुंज जे शहर खां कनाए पियो। अब्दुल हकीम ख़ासकेली बा जूं महिरबानियूं। असलम अल्लाह साईं तव्हांजा लखे सन। साईं ख़ुदादाद जरवार जूं महिरबानियूं। प्रेम कुमार साईं लखे सन। रेडियो नेटवर्क टंडोलहर जी आई डी ना दोस्त असांखे ॿुधनि पिया, तव्हांजूं महिरबानियूं। डी के इसरार साईं तव्हांजा लखे सन। राम भाई राठौड़ साईं तव्हां बि लिखियो आहे त ज़बरदस्त आवाज़ प्यारा ग़ुलाम सरवर हिंद साईं वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं। बेवस आलम रज़ा गोरचाणी साहिबु तव्हांखे बि भलीकार। इमरान कबूल साईं वॾियूं महिरबानियूं।
असांजे आवाज़ नगर जो दोस्त नाज़ नगर खान जरवार तव्हां जुड़ी चुका आहियो। तव्हांखे भली कार घायल गुलाम हुसैन मुगीर साहब तव्हांजो अनमोल मोहबतूं लख एहसान तव्हांजा। ऐं असलम अला साईं तव्हांजो मोहबतूं। डी के इसरार रेस बाबू खान चांडिया तव्हांजो वॾियूं महिरबानियूं लख एहसान तव्हांजा। बरकत अली ख़ासि लिखे थो अस्सलाम वालेकुम ज़बरदस्त प्रोग्राम साईं तव्हांजो मोहबतूं। बाबू खान चांडियो लिखे थो वाह वाह बहितरीन साईं वॾियूं महिरबानियूं तव्हांजो। तारिक अहमद मोरजो साहब तव्हांजूं महिरबानियूं। ऐं मुहर्रम अली भा तव्हांजा बि लख एहसान। इक़बाल अली नवाज़ साईं इक़बाल मेहरान पोटो इस्लामकोट खां ॿुधो पिया वालेकुम अस्सलाम वॾियूं महिरबानियूं। तमाम दोस्तन के एक दफ़ो ॿीहर बज़ में भलीकार चवंदासीं। नाज़ नगर खान जरवार साईं मोहबतूं। रेस बाबू खान चांडियो लिखे थो जियो गुलाम सरवर अदा वॾी महिरबानी साईं तव्हांजो। बेबस आलम रज़ा गोरचाणी साईं तव्हां लिखियो त सभिनी संगत खे सलाम हुजे साईं वॾियूं महिरबानियूं। बिल्कुलु तव्हांजा सलाम पहुची विया। डी के इसरार रसूल बख्श मेहरान पोटा साईं तव्हांजूं महिरबानियूं। हिम्मत अली बलोच तव्हां बि जुड़ी चुका आहियो तव्हांजो अनमोल मोहबतूं। असलम अला लिखे थो न विसरण जहिड़ियूं यादूं साईं बिल्कुलु वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं। अब्दुल वहाब जमाली हिम्मत अली बलोच डी के इसरार साईं तव्हांजो अनमोल मोहबतूं। दो सैफल साहब तव्हांजूं महिरबानियूं तव्हां बि जुड़ी चुका आहियो असां सां। एच मतवा साहब तव्हां बि असां सां गॾु गॾु आहियो तव्हांजूं मोहबतूं। गफ़ार जरवार भा तव्हांजो अनमोल मोहबतूं लख एहसान वॾा वॾ तव्हांजा। ऐं नाज़ नगर खान जरवार लिखे थो दिलि सां भलीकार साईं तव्हांजो मोहबतूं। डी के इसरार साईं तव्हांजो मोहबतूं। सैयद नूर मोहम्मद भा तव्हांजा बि लख एहसान। ॻोठ सैयद मोहब्बत अली शाह खां तव्हां लिखियो आहे त सैयद नूर मोहम्मद शाह सैयद नूर हुसैन शाह नंढड़ो सैयद हसनैन शाह सॼी संगत खे सलाम तव्हांजा सलाम बिल्कुलु पहुची विया। घायल गुलाम हुसैन मुगीरी साहब तव्हांजो अनमोल मोहबतूं। बहितरीन शाइर घायल गुलाम हुसैन मुगीरी साहब असांखे सऊदी अरब खां कनाए पियो तव्हांजो अनमोल मोहबतूं लख एहसान। मोहम्मद खान मंगरिया साहब तव्हांखे भलीकार चवंदासीं बज़म में। डी के इसरार साईं तव्हांजो मोहबतूं। ज़मीर हुसैन मेमण भा लख एहसान तव्हांजा। शाइर हनीफ़ जुणे जो तव्हां बि असां सां जुड़ी चुका आहियो तव्हांजो अनमोल मोहबतूं। नाज़ नगर खान जरवार खे भलीकार। अली नवाज़ निज़ामाणी साईं तव्हांजो मोहबतूं। राणा लिगारी साहब तव्हांजा बि लख एहसान तव्हां बि असां सां जुड़ियल आहियो। मोहब्बती मुनवर शोलानी साहब तव्हांखे भलीकार चवंदासीं। मदद अली ॾेथा साईं तव्हांजो अनमोल मोहबतूं लख एहसान तव्हांजा। निहाल सिंह साहब तव्हांजूं महिरबानियूं। अब्दुल हकीम ख़ासि साईं तव्हांजो अनमोल मोहबतूं। तव्हां लिखियो त जियो रिंद जियो का तयार लख एहसान साईं। अरबाब अली बजीर साईं तव्हांजो मोहबतूं। राजेश शबीर अहमद खेमानी लिखे थो वाह वाह ज़बरदस्त प्रोग्राम वाह वाह साईं वॾियूं महिरबानियूं तव्हांजो। मुख़्तियार खोसो लिखे थो मुख़्तियार खोसो वकार खोसो ऐं रशीद खोसो तलार शहर खां ॿुधूं पिया साईं तव्हांजो मोहबतूं आहिनि। सैयद नूर मोहम्मद शाह साहब तव्हांजो अनमोल मोहबतूं लख एहसान तव्हांजा बि। ऐं मीर ज़ुल्फ़कार अली टालपुर साहब तव्हांजूं महिरबानियूं साईं। ख़ुदादाद जरवार लिखे थो वाह उस्ताद महबूब दरसवा अव्हांजी ज़िंदगी ते तमामु घणी दर्दीली महसूसु थिए थी। सभु ग़म ऐं ख़ुशी ॿई ज़िंदगी जा हिसा आहिनि। कंहिंखे ग़म त कंहिंखे ख़ुशी घटि ऐं वधि जे हिसे में मिले थी। जेको नसीबनि में हूंदो आहे उहो ई मिलंदो आहे। गफ़ार जरवार साईं अनमोल मोहबतूं। नाज़ नगर खान जरवार लिखे थो अदा बबलू मूंखे ॻोल्हे जो त खणा बेलचो। खायल गुलाम हुसैन मुगीरी साहब लिखे थो अदा महबूब दर्स खे सलाम चवंदा साईं बिल्कुलु तव्हांजा सलाम पहुची वेंदा। ऐं महबूब दर्स साहब मूंसां माज़रत कई त कराची आहियां सफ़र में आहियां थी सघे थो तव्हांजे बज़म में शामिलु न थी सघां।
बहरहाल बज़म खे आउं बिल्कुलु वरी बि ॿुधंदुसि। वरी महिरबानियूं डी के सोनवाणी साहिबु तव्हांजूं मुहबतूं, डी के इसरार साहिबु तव्हांजूं मुहबतूं, ए बि दलवाणी साहिबु तव्हां बि जुड़ी चुका आहियो बुढो कंबराणी खां, अला बचायो दलवाणी साहिबु तव्हांजूं महिरबानियूं। आतमदास लखवाणी साहिबु तव्हांजूं मुहबतूं, तव्हांजो वॾा वॾ तव्हां जुड़ियल आहियो। मुख़्तियार खोसा साईं तव्हांजूं महिरबानियूं, अनमोल मुहबतूं। मोहम्मद क़ाबिल सियाल साहिबु तव्हांखे भलीकार चवंदासीं। मीर मोहम्मद समेजो तव्हां लिखियो आहे तमामु बहितरीनु। राजा मलूक अत्यार साईं तव्हांजूं अनमोल मुहबतूं। तव्हां नसरी नज़म मोकिलियो आहे, फयाज़ दर्स जो आऊं तोखे ॾिसण जी ख़ुशीअ में कंहिं पखीअ वांगुरु आसमान ॾांहुं परवाज़ कई, मूं शहर सारो ॾिठो ऐं तूं छित तां लही हेठि कमरे वारी दरी। बहरहाल तव्हांजो कमेंट गुज़री चुको। बेवस आलम रज़ा गोरचाणी तव्हांजूं मुहबतूं। डी के इसरार साहिबु, मौज़म अली कालरू साहिबु तव्हांजूं महिरबानियूं। सैयद नूर मोहम्मद साईं तव्हांजा सलाम बिल्कुलु महबूब दर साहिबु ताईं पहुची विया। अब्दुल हकीम ख़ासकिली भाउ जूं महिरबानियूं। ऐं रज़ाउल्ला नोड़ी बि असां सां जुड़ियल आहे। तारिक अहमद मोरो जो वॾियूं महिरबानियूं साईं। ऐं गफ़ार जरवार भाउ बिल्कुलु दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त स्टीकरनि खां पासो कयो, बज़म खे वधि खां वधि शेयर कयो। ग़ुलाम अब्बास ॻलड़ा साहिबु तव्हांखे भलीकार। निहाल सिंह केटी बंदर खां ॿुधो पिया, तव्हांजूं महिरबानियूं। शाहिद अली अमदाणी साहिबु तव्हांखे भलीकार चवंदासीं, तव्हांजूं मुहबतूं। सैयद नूर मोहम्मद साईं तव्हांजूं मुहबतूं। तनहा सिद्दीक़ साहिबु तव्हांजूं महिरबानियूं। तनहा सिद्दीक़ छा लिखियलु आहे, शाहणी साहिबु तव्हांजूं महिरबानियूं साईं लख अहसान। ऐं तव्हांजो गज़ल पढ़ण खां असां क़ासिर आहियूं, छाकाणि जो दोस्तनि जा नाला वॾे तइदाद में आहिनि। शाइर अली साहिबु तव्हांजूं महिरबानियूं। शेर अली, नबी बख़्श मंगरियो, झमल कोहली साहिबु तव्हांजूं महिरबानियूं। बबलू जरवा लिखे थो साईं लाजवाब बज़म साईं, वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं। मोहम्मद क़ाबिल सियाल साईं तव्हां लिखियो आहे त गुड अदा। मोहम्मद अमीन मकरानी साहिबु तव्हांखे भलीकार चवंदासीं। सकरनि खां तव्हां असांखे ॿुधो पिया। बबलू जरवा लिखे थो दोस्तो बज़म खे शेयर कंदा हलो। मदद अली ॾेथा साईं तव्हांजूं अनमोल मुहबतूं। अब्दुल हकीम ख़ासकिली साईं तव्हांजूं मुहबतूं। अब्दुल हकीम ख़ासकिली जी चूंड आहे। महबूब दर्स जूं सिटूं त निमा शाम टाणे वरी यादि सुरकी, करे यादि ॻाल्हियूं चरी यादि सुरकी। निमा शाम टाणे वरी यादि सुरकी, करे यादि ॻाल्हियूं चरी यादि सुरकी। उहे निम ॼारियूं ॿबर ॻोठ वारा, पुछनि तुंहिंजो हर पल पिपर ॻोठ वारा। पुछनि तुंहिंजो हर पल पिपर ॻोठ वारा, पखियुनि जे पुछण ते परी यादि सुरकी। करे यादि ॻाल्हियूं चरी। जॾहिं ज़हन माज़ीअ तरफ़ मोट खाधी, लड़ी लुड़क पिया दिलि वरी चोट खाधी। बबड़ बाहि ॿीहर ॿरी यादि सुरकी, करे यादि ॻाल्हियूं चरी यादि सुरकी। जिते गर गुलाबी गुलनि में घुमियासीं, जवानीअ जो हथु हो हथनि में घुमियासीं। कयमि दाह दर्दनि भरी यादि सुरकी, करे यादि ॻाल्हियूं चरी यादि सुरकी। सॻीअ जे सुरनि जा सहर यादि आया, कुंवारियुनि अखियुनि जा कहर यादि आया। खुली दर्द वारी दरी यादि सुरकी, करे यादि ॻाल्हियूं चरी यादि सुरकी। छता अव्हां जे रुसण ते रुठल हिन रिहाणियूं, अव्हां खां परे थी मज़ा कई अमाणियूं। अव्हां जे रुसण ते रुठल हिन रिहाणियूं, अव्हां खां परे थी मज़ा कई अमाणियूं। हिजर पियो हीअं में हुरी यादि सुरकी, करे यादि ॻाल्हियूं चरी यादि सुरकी। वरी मुंद मटबी वरी मेल थींदा, दर्स दिलि लॻीअ जा नवां खेल थींदा। तिखी तांग दिलि में तरी यादि सुरकी, निमा शाम टाणे वरी यादि सुरकी। करे यादि ॻाल्हियूं चरी यादि सुरकी। अब्दुल हकीम ख़ासकिली साईं तव्हांजूं अनमोल मुहबतूं लख अहसान। तव्हांखे जीअ में जायूं। गुलाम नबी जरवार साहिबु तव्हांखे भलीकार चवंदासीं, तव्हां असां सां जुड़ी चुका आहियो, तव्हांखे भलीकार बज़म में। ज़ुल्फ़कार टालपुर साहिबु तव्हांजूं महिरबानियूं। राजा मलूक अत्यार साईं तव्हां लिखियो त प्यारा साईं बबलू जरवार मीर जरवार खे सलाम चवंदा साईं, बिल्कुलु तव्हांजा सलाम पहुची विया। राजा शबीर अहमद खेमाणी साईं तव्हांजूं अनमोल मुहबतूं। ऐं बबलू जरवार लिखे थो प्यारे ओशाक बलोच खे भलीकार साईं, बिल्कुलु जीअं में जायूं। मोहसन बारीजा साहिबु तव्हांखे बि भलीकार। काको मज़ाकी जी आई डी खां दोस्त असांखे ॿुधे पियो, उनखे बि भलीकार चवंदासीं बज़म में। बबलू जरवा लिखे थो साईं अब्दुल हकीम ख़ासकिली खे भलीकार साईं, बिल्कुलु जीअं में जायूं। अब्दुल हकीम ख़ासकिली असांजो दिलरुबा दोस्त आहे, असां सां जुड़ियल आहे, संदसि वॾा वड़।
रज़ाउल्ला नोड़ी साहब तव्हांखे भली कार। मुबारक अली जमाली साईं तव्हांजो मोहबतूं। गुलाम कमर साईं तव्हांजो महिरबानियूं। गुलाम हुसैन मेमण लिखे थो टाली मेमण खां कासिर अयाज़ मेमण एहसास मेमण खे सिक भरियो सलाम। साईं बिल्कुलु जीअं में जायूं तमामु दोस्तनि खे। ज़ुल्फ़कार टालपुर लिखे थो साईं ख़ुदादाद जरवार तव्हांजा थोरा। मोहम्मद क़ाबिल सियाल साहब मोहबतूं। सोबो ख़ान जमालाणी बि असां सां जुड़ी चुको आहे। DK इसरार साहब जो महिरबानियूं। जुनैद अली हालेपोटो लिखे थो ॻोठु गुलाम अहमद हालेपोटो खां। जुनैद अली हालेपोटो साईं तव्हांजो मोहबतूं। अशोक कुमार साईं तव्हांजो मोहबतूं। ऐं बज़म में शामिल कयूं था मोहम्मद ख़ान रिंद जो हिकु ख़ूबसूरत गीत तमामु दोस्तनि जी नज़र। गाज़ी ख़ान रिंद बलोच साहब तव्हांखे भलीकार चवंदासीं। बज़म में तव्हां असां सां जुड़ी चुका। तव्हांजो अनमोल मोहबतूं लख एहसान वॾा वॾा तव्हांजा। अब्दुल रशीद साड़ बादलानी साहब तव्हांखे भलीकार। इस गाज़ी ख़ान रिंद बलोच साहब वॾी महिरबानियूं। मक़बूल बलोच साईं तव्हांजो मोहबतूं। तव्हां बि जुड़ी चुका तव्हांजा लख एहसान। जमशेद अली लिगारी साहब मोहबतूं। DK इसरार अशोक कुमार साईं तव्हांजो मोहबतूं। मक़बूल बलोच केटी बंदर जे किनारनि खां असांखे ॿुधे पियो तव्हांजी महिरबानियूं। मदद अली ॾेथा साईं तव्हांजो अनमोल मोहबतूं। गुलज़ार अली बा तव्हांजो मोहबतूं। सदाम बंगलानी साहब तव्हांजो महिरबानियूं। हाजी अब्दुल हफ़ीज़ साहब तव्हांजो महिरबानियूं। अब्दुल अज़ीज़ुल्ला पंवर साहब तव्हांखे भलीकार चवंदासीं।
अशोक कुमार साईं मोहब्बतूं। ज़ीशान हैदर बुलेदी साहब तव्हांखे भलीकार। रियाज़ लिगारी साईं तव्हां शहर पनेरे खां असांखे ॿुधो पिया, तव्हांजो महिरबानियूं। रजब सुमरा साईं तव्हांजो मोहब्बतूं। इंतज़ार अलम कलोई साहब तव्हांजो महिरबानियूं। सिकंदर अली भाउ तव्हांजो मोहब्बतूं। शहनाज़ कलात्री साहब तव्हांजो महिरबानी। बिल्कुलु तव्हांखे उमराणी ॿुधाईंदासीं, तव्हांजो मोहब्बतूं। राजा शबीर अहमद खेमाणी मोहब्बतूं। तुंहिंजी हुसन जवानी जो सैलाब अची लहंदो। तुंहिंजी हुसन जवानी जो सैलाब अची लहंदो। पन पन थी छणी वेंदे, पन पन थी छणी वेंदे। सिंगार न करेदा है चरिया चंड खे वणी वेंदे। सिंगार न करेदा ओ चरिया चंड खे वणी वेंदे। मुख्तियार खोसा साईं तव्हांजो अनमोल मोहब्बतूं। गाज़ी रिंद बलोच साहब वालेकुम अस्सलाम। तव्हां लिखियो आहे सॼी संगत खे गुलाबी चुमियो साईं। बिल्कुलु तव्हांजो गुलाबी चुमियो पहुची वियूं। गफ़ार जरवार भाउ तव्हांजो महिरबानियूं। नीमचंद कुमार साईं तव्हांखे भलीकार, वॾियूं महिरबानियूं। आबिद हिंगोर जा भाउ तव्हांजो महिरबानियूं। अब्दुल फताह भयो कंदकोट खां ॿुधो पिया, तव्हांजो महिरबानियूं। वहदानी है दरजूं ही उमेदूं आहिनि तो में। वहदानी है दरजूं ही उमेदूं आहिनि तो में। ख्वाबन खे खणी वेंदे, ख्वाबन खे खणी वेंदे। सिंगार न कर एॾा ए चरिया चंड खे वणी वेंदे। सिंगार न कर एॾा ओ चरिया चंड खे वणी वेंदे। सिंगार न कर एॾा थी दिलनि जो धणी वेंदे, थी दिलनि जो धणी वेंदे। सिंगार न कर एॾा ओ चरिया चंड खे वणी वेंदे। सिंगार न कर एॾा आए चरिया चंड। तमामु दोस्तनि खे हिकु दफ़ो ॿीहर बज़म में भलीकार चवंदासीं। बबलू जरवार साईं तव्हांजो अनमोल मोहब्बतूं। रेस गाज़ी खान रिंद बलोच खे साईं ख़ुदादाद जरवार जे तरफ़ां जीअ में जायूं। वरियल छुटा साईं तव्हांजो मोहब्बतूं। मुनवर अली भाउ तव्हांजा लख एहसान। तव्हां लिखो त मुनवर अली लाशारी साईं, वॾियूं महिरबानियूं। तव्हांजो अली असगर रिंद भाउ तव्हां नवाबशाह खां असांखे ॿुधो पिया, तव्हांजो मोहब्बतूं। राजा शबीर अहमद खेमाणी साईं अनमोल मोहब्बतूं तव्हांजो। सैयद नूर मोहम्मद साईं बिल्कुलु मुमताज़ मौलाई तव्हांजे लाइ प्ले कंदासीं। इंतज़ार आलम कोलाई साईं वालेकुम अस्सलाम, वॾियूं महिरबानियूं। परदेसी गुफ़रान जानी तव्हांजूं महिरबानियूं। वरल छुटा लख एहसान। परदेसी गुफ़रान जानी तव्हां लिखियो आहे VIP, वॾियूं महिरबानियूं। गाज़ी रिंद बलोच लिखे थो नेटवर्क प्रॉब्लम पियो करे साईं। बिल्कुलु नेटवर्क प्रॉब्लम जेको मूंसां आहे न एतिरो कंहिंसां बि न हूंदो, उनजे बावजूद बि बज़म खे हलायां पियो। अब्दुल्ला ख़ान मरी साहब तव्हांजो महिरबानियूं। ख़ादिम हुसैन कलमती साईं तव्हांजा सलाम बिल्कुलु सॼी संगत ताईं पहुची विया। अली असगर रिंद भाउ तव्हांजो अनमोल मोहब्बतूं। मोहम्मद यकूब जेसर साईं तव्हांजो महिरबानियूं। गुलज़ार अली भाउ लख एहसान। अशोक कुमार साईं मोहब्बतूं। जमशेद अली लिगारी साईं बिल्कुलु फ़ौज़िया सुमरो सां प्ले कई आहे। वरी बि कोशिशि कंदासीं। नाज़नगर खां जरवार लिखे थो अदा फ़ाइज़ा खे प्ले करियो साईं। बिल्कुलु थोरो इंतज़ारु कजो साईं। गुलाम नबी जरवार खे भलीकार तव्हांजो मोहब्बतूं। महिरबान एजे साहिबु तव्हांजो महिरबानियूं। साईं ख़ुदादाद जरवार लिखे थो वाह उस्ताद मोहम्मद ख़ान रिंदवा तमामु बहितरीनु आवाज़ ऐं लाजवाब कलाम साईं, वॾियूं महिरबानियूं तव्हांजो। मुनवर अली दरसवार लख एहसान। राजा मलूक कात्यार खे भलीकार। गुफ़रान जरवार साईं मोहब्बतूं। गफ़ार जरवार लिखे थो दोस्तो प्रोग्राम शेयर कंदा हलो साईं। बिल्कुलु दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं। रेस बाबू खान चांडिया साहिबु तव्हांजो मोहब्बतूं। ऐं ग़ुलाम मोहम्मद मरी साहिबु तव्हां लिखियो त सलाम रियाज़ मरी सुरैया सुमरो खे प्ले कजो साईं। कोशिशि कंदासीं सुरैया सुमरो खे प्ले करण जी। ऐं टाइम बि काफ़ी थी चुको आहे ऐं दोस्तनि जा नाला बि काफ़ी आहिनि। उबैदुल्ला खोसो भाउ तव्हांजो महिरबानियूं। नाज़ नगर खां जरवार लिखे थो अदा असां हाणे हलूं था मामा सलीम ॾे साईं तव्हांजो मोहब्बतूं लख एहसान। फ़ाइज़ा अली जी फरमाइश तव्हांजी कैंसिल थी वई। ऐं ख़ादिम हुसैन कलमती साईं मोहब्बतूं। असगर अली कीरिया भाउ तव्हांजो मोहब्बतूं। तव्हां लिखियो त ॻोठ अली अकबर शाह चोटियारियूं खां दोस्तनि खे सलाम साईं। बिल्कुलु तव्हांजा सलाम पहुची विया। आदिल मंज़ूर साईं तव्हांजो मोहब्बतूं। मोहम्मद यकूब जेसर लख एहसान।
खादम हुसैन कलमती लिखे थो जियो। राजा शबीर अहमद खेमाणी जियो। असगर अली किरिया साईं मोहब्बतूं। राजा शबीर अहमद खेमाणी साईं तव्हांजो मोहब्बतूं। गुलाम अहमद मरी साहब मोहब्बतूं लख एहसान। मुनवर अली लाशारी लिखे थो तमामु ख़ूबसूरत। वॾी महिरबानी साईं। मोहम्मद हनीफ़ सहतो बि जुड़ी चुको। तव्हांखे भलीकार। वॾी महिरबानी तव्हांजो। बाबू खान चांडिया साहब तव्हांजो अनमोल मोहब्बतूं लख एहसान तव्हांजा। अशोक कुमार साईं तव्हांजूं महिरबानियूं। गुलज़ार अहमद चांडियो तव्हांजूं महिरबानियूं। असगर अली किरिया दिल मंज़ूर साईं तव्हांजा बि लख एहसान। मोहब्बती मुनवर शोलाणी साईं तव्हां लिखियो आहे त वाह रिंद वाह। वॾी महिरबानी साईं लख एहसान तव्हांजा। सलीम फौजी साईं तव्हांखे भलीकार चवंदासीं। तव्हां बि असां सां जुड़ी चुका आहियो। तव्हां लिखो साईं गुलाम सरवरन साहब तव्हांखे भलीकार साईं। वॾियूं महिरबानियूं तव्हांजो। तव्हांखे बि जीअं में जायूं। मोर ख़ान सिंधी लिखे थो माशाल्लाह प्रोग्राम ज़बरदस्त आहे अदा। सलाम साईं वालेकुम अस्सलाम। सदाम साखणी साहब तव्हांखे भलीकार चवंदासीं। असगर अली किरिया बा मोहब्बतूं। रेस बाबू खान चांडिया लिखे थो वाह वाह ज़बरदस्त बज़म साईं। वॾियूं महिरबानियूं साईं रेस बाबू खान चांडिया। गुलाम नबी जरवा लिखे थो मोहतरम साईं नेटवर्क जे नखरनि ऐं देरि सां अवांजी मोहब्बती मेड़ाके में अचण लाइ अदब जा हथ ॿधी करे अवां खां माज़रत साईं। वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं। देरि आया दुरुस्त आया। वॾियूं महिरबानियूं। शबीर अहमद कोलाची साहब तव्हांखे भलीकार चवंदासीं। मोहम्मद क़ाबिल सियाल साहब तव्हांजूं अनमोल मोहब्बतूं। राजा मलूक कात्या लिखे थो मुंहिंजे नसीबनि में लिखियलु तुंहिंजो प्यारु नाहे इहो तूं थो ॼाणी ऐं मां थो ॼाणा। हिन चरी दिलि खे कीअं सम्झाइजे इहो न की तूं थो ॼाणी न की मां थो ॼाणा। अली असगर हिंदबा तव्हांजूं महिरबानियूं। गुलाम अहमद मरी साहब सुरैया सुमरो खे बिल्कुलु प्ले कंदासीं। थोरो इंतज़ारु। गफ़ार जरवा लिखे थो जियो जियो साईं गुलाम सरवर हिंद प्यारा साईं। वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं। ऐं सलीम फौजी साहब तव्हांजूं महिरबानियूं। हाफ़िज़ अब्दुल रहीम चाचड़ बि असां सां छछर शायदि या चाचड़। वॾियूं महिरबानियूं। जेकॾहिं तव्हांजी ज़ात मूं ग़लति पढ़ी हुजे त तव्हां खां मज़रत। वफ़ा बादशाह शेख साहब खे भलीकार चवंदासीं। तव्हां बि जुड़ी चुका आहियो। नगर पार्कर जी नगरीअ खां तव्हांजा सलाम मोहब्बतूं असां जंहिंखे ते। मोहम्मद क़ाबिल सियाल लिखे थो बहितरीनु बज़म साईं। वॾियूं महिरबानियूं। इक़बाल महिराण पोटर साहब तव्हांजूं महिरबानियूं। ऐं गफ़ार जरवार भा लिखे थो त प्यारा साईं हाणे सोनिया थी वञे साईं। बिल्कुलु सोनिया खे बि प्ले कयूं था। तव्हांजूं महिरबानियूं। उबैदुल्ला खोसा भा तव्हांजूं महिरबानियूं लख एहसान तव्हांजा। विनेश कुमार लाराई साहब तव्हांजूं महिरबानियूं। सैयद नूर मोहम्मद साहब तव्हांजूं महिरबानियूं। ऐं नूरदीन बबरो तव्हांखे बि भलीकार चवंदासीं। तव्हांजा अली शाह साहब साईं तव्हांखे भलीकार। वॾियूं महिरबानियूं लख एहसान तव्हांजा। तव्हां असांखे बुकेरा शरीफ़ खां कंदा आहियो पिया। तव्हांजो अनमोल मोहब्बतूं। तव्हां लिखो दादा गुलाम सरवर तव्हांखे ऐं सॼी संगत खे सलाम। बहितरीनु प्रोग्राम करण ते मुबारकबाद साईं। वॾियूं महिरबानियूं लख एहसान। सलाउद्दीन जरवार भा तव्हांजो अनमोल मोहब्बतूं। रेस बाबू खान चांडिया साहब तव्हांखे बि भलीकार। मोहब्बती मुनवर शोलाणी लिखे थो हिकु तवील नज़म आहे महबूब दर्स जो। मां कोन विसारणु चाहियां थो महकार अपाहज गीतनि जे आकाश उञायल उधमनि जो। तख़लीक़ कुंहारे कोलण जी सहरा सुनसान सवालनि जो। मां कोन विसारणु चाहियां थो। मां कोन विसारणु चाहियां थो। ख्वाबनि जे किताबनि जी ख़ुशबू गमटार हथनि जी नादानी सोगनि जे वतन जा वाचूड़ा बाग़नि जे बदन जी बेचैनी। मां कोन विसारणु चाहियां थो। मां कोन विसारणु चाहियां थो। मज़लूम गुलाबनि जा लाशा बेरंग हिजाबनि जी बस्ती गमनाम फ़िरेबनि जो ॿेलो छुड़वाग अज़ाबनि जी कस्ती। मां कोन विसारणु चाहियां थो। मां कोन विसारणु चाहियां थो। मुसवर जे चित्र जी चांडोकी ज़ुल्फ़नि जे उलारनि जो मंज़र बारिश जे पुराणी ख़ामोशी अणॼाण उदासीअ जो भाकुर। मां कोन विसारणु चाहियां थो। मां कोन विसारणु चाहियां थो। ओजागनि जी उस अणॼाती वीरान बहरहाल तव्हांजो कमेंट गुज़री चुको। माज़रत कयूं था। खादम हुसैन कलमती साईं तव्हांजो अनमोल मोहब्बतूं लख एहसान तव्हांजा। नाज़ नगर ख़ान जरवा लिखे थो अदा फ़ाइदा जो कलाम बबलूअ ते डंडा। ऐं अयूब दर्स असांजो दिलरवा दोस्त असांजे प्रोग्राम जो सहकारी साथी बि जुड़ी चुको। तव्हांखे भलीकार चवंदासीं। अनमोल मोहब्बतूं वॾियूं महिरबानियूं। के उॾाई दूर बोॾा सिपरी। अयूब दर साईं के उॾाई दूर बोॾा सिपरी के संबरजन न कॾहिं के न विसरनि मूर। जीअं मेंह कुंडीअ पूर तीअं दोस्त वराको दिलि सी।
ऐं असांजो दिलरुबा दोस्त आहे गफ़ार जरवार, उन जी फरमाइश ते सोनिया सुमरो खे असां पंहिंजे बज़म में शामिलु कयो आहे। ऐं ही शाइरी उस्ताद महबूब दर्स जी आहे। ऐं महबूब दर साहब जा ख़ूबसूरत एहसास तमाम दोस्तन जे नज़र कजनि था। मोहम्मद मगन दल साईं तव्हां खे भलीकार मोहबतूं। अली शेर समा साईं तव्हां खे भलीकार। अली शेर भान सैदाबाद खां तव्हां असांखे कनायो पिया, तव्हांजूं महिरबानियूं। सोहेल मेंगल साहब तव्हांजूं महिरबानियूं। परवेज़ खोखर साईं तव्हांजूं अनमोल मोहबतूं। बेवस आलम रज़ा गोरचाणी साईं तव्हांजूं महिरबानियूं। गफ़ार जरवार साईं तव्हांजा लख एहसान। कपरी हयात कपरी हयात सिंध धरती जो भलोड़ शाइर असां सां जुड़ी चुको आहे। नबी सर कुनरीअ जे पटन खां तव्हांजूं महिरबानियूं। ऐं मोहम्मद मगन दल साईं तव्हांजूं महिरबानियूं। तव्हां बि गॾु आहियो। मोहम्मद ख़ान मंगरिया साहब तव्हांजूं महिरबानियूं। सैयद नूर मोहम्मद साईं मोहबतूं। राजा शबीर अहमद खेमाणी साईं जलाल चांडियो हिन गीत खां पोइ तव्हांजे नाम कंदासीं। ऐं अयूब दरसवा लिखे थो त पढ़नि जे प्यार जो पाछो घड़नि जो गीत आहे छा। पढ़नि जे प्यार जो पाछो घड़नि जो गीत आहे छा। चुमे थो चंड चौरे खे चढ़नि जो गीत आहे छा। धराड़नि जी दिलेरी ऐं दड़नि जो गीत आहे छा। साईं ख़ुदादाद जरवार तव्हांजी भलीकार। अयूब भा साईं बिल्कुलु पहुची वई। सलाउद्दीन जरवार साईं तव्हांजूं मोहबतूं। तव्हां लिखियो सिंध धरती जे भलोड़ शाइर साईं अयूब दर्स खे भलीकार साईं बिल्कुलु जीअ में जायूं। ऐं शबीर अहमद कोलाची साईं तव्हां बि लिखियो आहे त अयूब दर्स खे सलाम। बबलू जरवार साईं तव्हांखे बि भलीकार। तव्हां लिखियो आहे त सभिनी दोस्तनि खे भलीकार जीअ में जायूं। वॾी महिरबानी साईं तव्हांजूं। शहर में आयो रात हिक
तमामु सुंदर समातन के हिकु दफ़ो ॿीहर बज़ में भलीकार चवंदासीं। जेके दोस्त हाणे असां सां जुड़ी चुका उन्हनि दोस्तनि खे जीअं में जायूं। सनावला देदा साहब तव्हांखे भलीकार चवंदासीं बज़ में। अयूब दरसबा जी चूंड आहे। महबूब दर साहब जी सिटूं पढ़नि जे प्यार जो पाछो घड़नि जो गीत आहे छा। चुमे थो चंड चौरे खे चढ़नि जो गीत आहे छा। धराड़नि जी दिलेरी ऐं दड़नि जो गीत आहे छा। वखर नाहे जो विकिणी तूं वड़नि जो गीत आहे छा। सदियुनि जी सोच खे महटे मिटाई थो भुलियो आहीं। असांजी शाइरीअ खे भोग भाई थो भुलियो आहीं। कॾहिं झंपीर थी जरकूं कॾहिं थियूं माल माड़ी था। तौंग जे आबशारनि जीअं वॼायूं तेज़ ताड़ी था। कॾहिं दाऊ दरावट जा सफ़ा सॾिजूं अनाड़ी था। रड़ीअ जी रड़ थी रहज़न खे हणूं अख में उमाड़ी था। जबर सां तूं जबल जी दिलि झुकाई थो भुलियो आहीं। असांजी शाइरीअ खे भोग भाई थो भुलियो आहीं। असां पब केच कांभू थी पलिया आहियूं ॿुधी छॾ तूं। असां हाड़े जी हिमत थी हलिया आहियूं ॿुधी छॾ तूं। असां रीहूं थी रेतीअ ते रुलिया आहियूं ॿुधी छॾ तूं। तड़े तुरखान तातारी विड़िया आहियूं ॿुधी छॾ तूं। असां दुल्ह जी दिलि आहियूं दॿाई थो भुलियो आहीं। असांजी शाइरीअ खे भोग भाई थो भुलियो आहीं। मोहबत जी मिटीअ मां ॾिस ठहियल माण्हू ठठे जहिड़ा। वजत जे वास में वेहतल कंझे वारे वटे जहिड़ा। चतियूं चोटल फिटल फाटल गरी बाणे लटे जहिड़ा। लॻूं त बि सूंहं सारियुनि जी या ॿाझर जे अटे जहिड़ा। असां सूफ़ियुनि जो सॾु आहियूं सताई थो भुलियो आहीं। असांजी शाइरीअ खे भोग भाई थो भुलियो आहीं। असां मारूं ऐं ठारूअ जा टकरा आहियूं टरी वञ तूं। लकीलस खीर थर वारा पथर आहियूं टरी वञ तूं। सनाईअ जे फ़िक्र वारा सहर आहियूं टरी वञ तूं। असां मंझंदि विॼूअ वारा के वर आहियूं टरी वञ तूं। छितो थी दर्स खे ॼंगड़ी छॾाई थो भुलियो आहीं। असांजी शाइरीअ खे भोग भाई थो भुलियो आहीं। राजा शबीर अहमद खेमानी साईं मोहबतूं साईं ख़ुदादाद जरवा लिखे थो। सोना सुमरे जी आवाज़ में उस्ताद महबूब दरस जा ख़ूबसूरत एहसास साईं बिल्कुलु। गफ़ार जरवा साईं मोहबतूं तव्हांजो। मोहसन बारीजा साहब तव्हांखे भलीकार। ख़ादम हुसैन कलमती साईं अनमोल मोहबतूं तव्हांजो। तव्हां बि असां सां गॾु गॾु आहियो। सलाउद्दीन जरवार साईं तव्हां जूं बि महिरबानियूं। तव्हां लिखियो आहे त वाह सोनिया वाह। मुनवर अली शाह साहब तव्हां जूं महिरबानियूं। तव्हां कुझु सिटूं असांजे नाम कयूं आहिनि। अव्हांजी यादि खे चुमंदे असां जीवन कटे छॾियो। महबूब दर साहब जूं सिटूं आहिनि त अव्हांजी यादि खे चुमंदे असां जीवन कटे छॾियो। कॾहिं रोअंदे कॾहिं खिलंदे असां जीवन कटे छॾियो। ज़माने जे निगाहुनि में पिया नाकाम सॾिजूं पर मोहबत ॾींदे ऐं वठंदे असां जीवन कटे छॾियो। असांजे सोच जी मूमल सदाईं सूर पई खाए। असांजे सोच जी मूमल सदाईं सूर पई खाए। अंधनि वटि आईना रखंदे असां जीवन कटे छॾियो। कॾहिं भागनि जे बागनि में कॾहिं कींझर किनारनि ते हुजूमनि में तना हलंदे असां जीवन कटे छॾियो। अव्हां महबूब आसुन खे रुलायो आहे राहुनि में। अव्हांजा राज़ तब रखंदे असां जीवन कटे छॾियो। अव्हांजी यादि खे चुमंदे असां जीवन कटे छॾियो। कॾहिं रोअंदे कॾहिं खिलंदे असां जीवन कटे छॾियो। सलीम मंगसी साहब तव्हांखे भलीकार। अली असगर वाह तव्हां जूं महिरबानियूं। साईं ख़ुदादाद जरवार साईं वॾियूं महिरबानियूं। अयूब दरसबा तव्हांजा बि लख एहसान। मुनवर अली दर्स साईं तव्हांजूं अनमोल मोहबतूं। परवेज़ खोखर लिखे थो त अमीर बिख्श चांडियो जो कलाम ॿुधाइजो। साईं अमीर बिख्श चांडियो जो कलाम असांजे क्यू लिस्ट में कोन्हे, असां वटि मौजूदु बि कोन्हे। सैयद नूर मोहम्मद साईं तव्हांजूं मोहबतूं। तव्हां लिखियो आहे त सिंध जे भलोड़ शाइर उस्ताद हयात कपरीअ खे भलीकार जीअं में जायूं। साईं बिल्कुलु जीअं में जायूं ॾींदासीं। ऐं उबैदुल्ला खोसा साईं तव्हांखे भलीकार। इक़बाल अली नवाज़ साईं तव्हांजूं महिरबानियूं। बाबू ख़ान चांडिया साहब तव्हांखे भलीकार। अयूब दर्स लिखे थो मूं डबल घोड़ो बोस्की में हेड़ जी मेंदी राणा घुराए रखी आहे। लौंग फोटा थालीअ में आऊं खयों पियो अचां। वफ़ा वज़ीर तईम सिंध धरतीअ जो भलोड़ शाइर असां सां जुड़ी चुको आहे। उनखे बज़ में भलीकार चवंदासीं। वफ़ा वज़ीर तईम साहब तव्हां जूं वॾियूं महिरबानियूं। लख एहसान तव्हांजा। ऐं तव्हांजो गीत तव्हांजे नाम कंदासीं।
ऐं वफ़ा वज़ीर थईम जी शाइरी सुरैया सुमरो जो ख़ूबसूरत आवाज़ तमामु दोस्तनि जे नज़र कजे थो। ऐं आवाज़ नगर जे दोस्त नूरमोहन चांडियो खे बज़ में भलीकार बबलू जरवार साईं तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं लख एहसान। ख़ादम हुसैन कलमती साईं तव्हां लिखियो त उस्ताद नूर हुसैन कलमती ऐं राजा मलूक कात्यार खे गुलाबी चुमियूं। मोहम्मद यकूब जेसर साईं तव्हांजूं मोहबतूं। अरबाब अली बा मोहबतूं। मोहम्मद अशरफ नुहाणी बि असां सां जुड़ी चुको, तव्हांखे भलीकार। वफ़ा वज़ीर थईम साहब तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। तव्हां लिखियो आहे त बहितरीनु प्रोग्राम, तव्हांजा लख एहसान वॾा वॾा तव्हांजा। मोहम्मद अशरफ नुहाणी साहब लिखे थो सुहिणा माण्हुनि खे राति जो सलाम साईं, वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं। तव्हांखे राति जो वालेकुम अस्सलाम। आज़म समय जो साईं तव्हांजूं मोहबतूं। ऐं साईं ख़ुदादाद जरवार खे भलीकार। हिकु दफ़ो ॿीहर अहमद बलोच लिखे थो वाह सुहिणा माण्हू सिंध जा लख एहसान साईं। ऐं हाजी अमीन रिंद बलोच साहब असां सां जुड़ी चुको, तव्हांखे भलीकार अनमोल मोहबतूं लख एहसान। ऐं तव्हां सां गॾु आहे सिंध धरती जो भलोड़ शाइर उस्ताद महबूब दर्स, हुनखे जीअ में जायूं लख एहसान। उस्ताद महबूब दर्स हाजी अमीन रिंद बलोच साहब तव्हांजा लख एहसान। ऐं असांजे पुलिस जो जमादार मिठी शहर खां मोहम्मद मगन दल साईं तव्हांजो अनमोल मोहबतूं लख एहसान वॾा वॾा तव्हांजा। तव्हां असांजे खे नज़म अरशद नोड़ी जो मोकिलियो आहे, असांजी स्क्रीन तां गुज़री चुको, तव्हांखां माज़रत। बबलू जरवार साईं तव्हांजूं मोहबतूं। बाबू जरवार भाउ तव्हांजा बि लख एहसान। वफ़ा वज़ीर थईम लिखे थो महबूब दर साईं सारी संगत सुमेत घारो लॻ कखाई उताकड़ीअ ते कनायूं पिया सभिनी दोस्तनि खे सलाम साईं, वॾियूं महिरबानियूं। तव्हां ऐं हाजी अमीन रिंद बलोच महबूब दर साहिबु तमामु दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। ऐं महबूब दर साहिब खे असांजे तरफ़ां सॼी संगत जे तरफ़ां गुलाबी चुमियूं। मोहम्मद सईद रिंद साहब तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं लख एहसान तव्हांजा। ऐं तनहार नसरुल्ला शोरो बि असां सां जुड़ी चुको आहे। नूरम आलम बलोच साईं तव्हांखे भलीकार। मैडम कावश टालपुर साहिबा तव्हांखे बि भलीकार। अब्दुल हकीम ख़ासि करे लिखे थो दोस्तो लॻे थो त अयूब मूंखां नाराज़ आहे। अयूब नाराज़ थींदो त बेलचा खाईंदो। सलाउद्दीन जरवार भाउ तव्हां लिखियो आहे त लाजवाब बज़म मिसकीन मोहसिन अली चांडिया साहिबु तव्हांखे सलाम, तव्हांखे बि असांजे तरफ़ां सिक भरिया सलाम।
कंदा असीं मामूली माण्हू आहियूं। एक्साइज़ पुलिस टंडो बागो खां मोहम्मद हसन चांडियो साहब असां सां जुड़ियल आहे। वॾियूं महिरबानियूं साईं तव्हां जूं। गफ़ार जरवार साईं तव्हां लिखो त अरशद जागीरानी खे भली कार साईं। वॾियूं महिरबानियूं तव्हां जूं। अरशद जागीरानी भाउ खे बिल्कुलु जीअ में जायूं। अरशद अली जागीरानी लिखे थो गुलाम सरवर रिंद साहब छा हाल आहे साईं? बिल्कुलु ठीकु आहियूं। तव्हां लिखो त बहितरीनु शो आहे। वॾियूं महिरबानियूं लख एहसान तव्हांजा। तव्हां असांखे खैरपुर मीरस खां ॿुधो पिया, तव्हांजा लख एहसान। हाजी अमीन रिंद बलोच लिखे थो भाउ मूंसां गॾु वज़ीर थई में सॼी संगत ॿुधे पई साईं। सॼी संगत खे गुलाबी चुमियो उस्ताद महबूब दर्स खे पेरनि ते हथई। सॼी संगत तमामु घणो यादि कयो उस्ताद महबूब दर्स खे। सलाउद्दीन जरवा लिखे थो सदाम हुसैन लिगारी खे भली कार साईं। बिल्कुलु जीअ में जायूं। गुलशेर पालारी साईं तव्हांजो मोहबतूं। ऐं मोहम्मद मगन दलभा लिखे थो अरशद नोढ़े जो नज़म उॾाणियूं लामतां झिरकियूं वणी पे शाम जो बारिश उॾियूं जंहिं लामतां झिरकियूं लुॾी सा लाम हुई दिल पर। बहरहाल तव्हांजो कमेंट गुज़री चुको मादरत। वज़ीर थईम भाउ लिखे थो महबूब दर्स सेठ इस्माइल मेमण हाजी अमीन रिंद उस्मान गंदरो सैयद आलम शाह बुखारी वज़ीर थईम समेत घारे लॻ ओताक ते कंदा आहियूं पिया साईं। वॾियूं महिरबानियूं तव्हांजो। सॼी संगत खे असांजी तरफ़ां सिक भरिया सलाम। बबलू जरवा लिखे थो दोस्तो प्रोग्राम शेयर कंदा हलो साईं। बिल्कुलु दोस्तनि खे गुज़ारिश कयूं पिया त बज़म खे शेयर कंदा हलो। गाज़ी रिंद बलोच साईं तव्हांजो अनमोल मोहबतूं। तव्हां वटि नेटवर्क जो वॾो प्रॉब्लम आहे। अयूब दर्स लिखे थो ईमान रिंद जो गीत थियणु खपे सरवर साईं, न त रिंद बलोच झेड़ो कंदई साईं। बिल्कुलु ईमान रिंद जो गीत बिल्कुलु प्ले कंदासीं ऐं झेड़े खां पासो करियो। अज़ीम अली बलोशी साहब तव्हांजो महिरबानियूं साईं। ख़ुदादाद जरवा लिखे थो उस्ताद महबूब दर साईं सॼी संगत खे सलाम चवंदा साईं। बिल्कुलु तव्हांजा सलाम पहुची विया। सदाम हुसैन लिगारी लिखे थो साईं बबलू जरवार खे सलाम। परवेज़ खोख लिखे थो त सरमन सिंधीअ जो कलाम ॿुधराइजो साईं। टाइम बिल्कुलु घटि आहे ऐं दोस्तनि जूं फरमाइशूं बि आहिनि त नाला बि तमामु घणा आहिनि। गफ़ार जरवा लिखे थो सिंध धरतीअ जो भलोड़ तख़लीक़ कार साईं महबूब दर्स खे भली कार साईं। बिल्कुलु जीअं में जायूं ॾींदासीं उस्ताद महबूब दर्स खे। ज़ुल्फ़कार टालपुर साईं तव्हां लिखियो त दिलि लॻीअ जी चोट सफ़ा सुकाए थी छॾे वक़्तु वेरी आयो पंहिंजनि में आ फोट सफ़ा सुकाए थी छॾे चाहत भरी चिठीअ में मिलियल अधूरी मोट सफ़ा सिकाए थी छॾे। वॾियूं महिरबानियूं। हाजी अमीन रिंद बलोच साईं वॾियूं महिरबानियूं। हाजी अमीन रिंद बलोच असांखे कनाए पियो। तव्हांजो अनमोल मोहबतूं। मुख़्तियार अली जैसर लख एहसान। सोनू ख़ान जोयो बि असां सां जुड़ियल आहे। हुसैन अली हबचोकी बलोचिस्तान खां तव्हांजा सलाम असांजे अखियुनि ते। सैयद नूर मोहम्मद लिखे थो सलाम उस्ताद महबूब दर्स खे। वफ़ा वज़ीर थईं साईं। बिल्कुलु तुंहिंजे अखियुनि ते आशिक़ हुआसीं। बिल्कुलु तव्हांजे लाइ प्ले कंदासीं, थोरो इंतज़ारु। मैडम कावश टालपुर साहिबा तव्हां लिखियो अस्सलाम वालेकुम अदादी वालेकुम अस्सलाम मोहबतूं तव्हांजो। राजा मलूक कातिया लिखे थो त सरवर उस्ताद मोहम्मद हसन नूर हसन कलमती खे गुलाबी सलाम साईं। बिल्कुलु तव्हांजा गुलाबी सलाम बिल्कुलु पहुची विया। गाज़ी रिंद बलोच लिखे थो अयूब मीरपुर में मच्छर था खाइनि ऐं गुलण वसाण साईं तव्हांखे भलेकार। गफ़ार जरवार लिखे थो वॾियूं महिरबानियूं साईं। मोहम्मद अशरफ नुवाणी साईं तव्हांजो अनमोल मोहबतूं लख एहसान। फ़रीद जान भाउ तव्हांजो महिरबानियूं। परवेज़ लंजवाणी साईं तव्हांखे भलीकार। तव्हां असांखे हैदराबाद खां कनायो पिया। तव्हांजा लख एहसान। मुनवर अली दरसबा मोहबतूं तव्हांजो। मोहसिन बारीजा लिखे थो स्टाफ वॾियूं महिरबानियूं। तव्हां असांखे कनायो पिया कंहिं स्टाफ ते, बहरहाल नालो सम्झ में न आयो। बबलू जरवार भाउ तव्हांजा लख एहसान। वॾियूं महिरबानियूं। बिल्कुलु नेटवर्क बिल्कुलु अॼु साथ न पियो ॾिनो। बहरहाल एतिरो टाइम हली वियो। नेटवर्क वारनि जूं महिरबानियूं आहिनि। बहरहाल तमामु ॾुखियो ऐं तकलीफ़दा प्रोग्राम जो रहियो। सलीम गुल मंगरिया साहब वालेकुम अस्सलाम। मुनवर अली दर्स साईं मोहबतूं। लाहौती दोदा ख़ान सरगानी साहब तव्हांखे भलीकार। लाहौती दोदो ख़ान सरगानी। सदाम हुसैन लगारी भाउ तव्हांजूं महिरबानियूं। ऐं शऊर ख़ान साहब तव्हांजा बि लख एहसान। सलीम गुल मंगरियो लिखे थो फीतो पियो फिरे साईं बबलू। वॾियूं महिरबानियूं साईं तव्हांजूं महिरबानियूं। सलीम फ़ौजी साईं तव्हां लिखो त बबलू जरवार मुर्गियूं देसी ऐं बिरयानीअ वारो भत तयारु कयो अथई महिमान अलाह। रजब अली गुरगेज़ तव्हांजूं महिरबानियूं। तव्हां जुड़ी चुका। वफ़ा वज़ीर थईम लिखे थो अदी कावश खे कुर्बायत सलाम। बिल्कुलु तव्हांजा सलाम पहुची विया। मोहम्मद अशरफ नुहाणी भाउ लिखे थो मोहबत में मां मायल थी वियसि हुनजे दर ते साइल थी वियसि। मोहबत में मां माइल थी वियसि हुनजे दर ते साइल थी वियसि। लिखण जे लाइ ॻोल्हियमि काग़ज़ पंहिंजो पाण ई फाइल थी वियसि। नंबर हुनजो कोन लॻो पंहिंजो पाण ई डायल थी वियसि। राति मूं हो ख़्वाबु ॾिठो ख़्वाब में अची हो मूंसां मिलियो। मूं ॾे ॾिसी चवणु लॻो तूं छा लाइ आहीं परेशान थियो। मोहबत अहिड़ो मर्ज़ु आहे जंहिंजो मोती कर्ज़ु आहे। इहो कर्ज़ु हाणे अदा करिणो पवंदो। तोसां मूंखे मिलणो पवंदो। वॾी महिरबानियूं। मोहम्मद अशरफ नुहाणी भाउ। अरशद अली जागीरानी साहब तव्हांखे महिरबानी। तव्हांखे भलीकार। अब्दुल मजीद साहब तव्हां असांखे
थरपारकर जे कंहिं इलाइक़े खां ॿुधो पिया, तव्हांजूं महिरबानियूं। नाज़ नगर खान जरवार लिखे थो, मामा सलीम खे दिलि सां भलीकार। साईं बिल्कुलु जीअं में जायूं। ऐं गुलन शानी साहब तव्हांखे भलीकार। वफ़ा वज़ीर थईम साईं तव्हांजो अनमोल मोहबतूं लख एहसान। ऐं तव्हां ऐं हाजी अमीर हिंद जे नाम तुंहिंजे अखिड़ियुनि ते आशिक़ हुयासीं, बिल्कुलु कंदासीं। बहरहाल उन खां पहिरीं जलाल चांडी जी फरमाइश असांखे पहुतल हुई, उनखे बज़म में शामिलु कयूं था। ऐं उन खां बाद में तुंहिंजे अखिड़ियुनि ते आशिक़ हुयासीं, तोखां ॿियो कुझु घुरियो कोन हो। तमामु दोस्तनि जी नज़र कंदासीं। उन खां पहिरीं जलाल चांडी जी सदा तमामु दोस्तनि जे नाम। तमामु पुराणो गीत आहे जलाल चांडीअ जो। तमामु दोस्तनि जी नज़र कयूं पिया, कुझु क्वालिटी बि कलाम जी ठीकु न आहे। बहरहाल इहो ई क्यू लिस्ट में शामिलु कयो हो, हुनजे लाइ प्ले कयो आहे। नज़ीर महरान पोटा साहब वालेकुम अस्सलाम। शमन लिगर साईं मोहबतूं मीर अज़हर हुसैन मरी साहब तव्हांखे भलीकार। ऐं अब्दुल हकीम ख़ासकली साईं वॾी महिरबानी तव्हांजो। ऐं मुख़्तसिर गीत हो जलाल चांडी जो, तमामु दोस्तनि जे नाम कयोसीं। सिंधी बलोच सारा पूरे पंजाब वारा आया ॾियण रत यार तूं त पुछण ई न आहे। जलाल चांडी जूं सदाऊं तमामु दोस्तनि जे नज़र कयोसीं। शमन लिगारी साईं तव्हांजूं महिरबानियूं। तव्हां लिखियो त दोस्तो प्रोग्राम खे शेयर कंदा हलो। साईं बिल्कुलु। गादी रिंद बलोच लिखे थो, जियो दर्स, जियो रिंद, जियो कात्यार, जियो जरवार। वॾी महिरबानियूं साईं तव्हांजूं। ऐं तव्हांखे अॼु कुझु इज़ाफ़ो करिणो पइजी वियो। अयाज़ अली साईं तव्हांजो मोहबतूं। अली असगर रिंद, मोहम्मद ख़ान रिंद जो नंढो भाउ बि असांखे कनाए पियो। मामा सलीम गुल मंगरिया साईं अलाह ख़ैरु कंदो। फैज़ हले पुट साईं तव्हांखे बि भलीकार। रब नवाज़ लुंड साहिबु तव्हांजूं मोहबतूं। सलाउद्दीन जरवार लिखे थो, चाचा हो चाचा सलीम भलीकार। साईं मामा आहे सलीम, ऐं तव्हां चाचा करे छॾियो आहे मामा सलीम गुल मंगरे खे।
मैडम कावेश टालपुर साहिबा लिखे थी असांजे तरफ़ां सिंध भलोड़ शाइर अदा महबूब दर साईं अयूब दर्स खे सिक भरिया सलाम। तव्हांजा सलाम बिल्कुलु पहुची विया। अयूब भाभी असांखे कनाए पियो ऐं उस्ताद महबूब दर्स हाजी अमीर रिंद जी ID तव्हां सां गॾु आहे। शमन लिगारी साईं तव्हांजो मोहबतूं ऐं खमीसो बालादी बि असां सां जुड़ियल आहे। मुनवर अली दर्सबा मोहबतूं गुलन शानी साईं लख एहसान करीम सांद मिठी थरपारकर खां तव्हां असांखे कनाए पिया तव्हांजो मोहबतूं। अली असगर रिंद लिखे थो ज़बरदस्त अदा वॾियूं महिरबानियूं। नाज़ नगर खान जनरल लिखे थो मामा बबलू रब पियारींदा बबलू वारा रब पियारींदा साईं वॾियूं महिरबानियूं। अयाज़ मंगरियो लिखे थो अस्सलाम वालेकुम। गुलाम रसूल शर लिखे थो सुमरो ख़ान शर ऐं गुलाम रसूल शर जाम साहब खां साईं वॾियूं महिरबानियूं तव्हांजो। राजा शबीर अहमद खेमाणी साईं बिल्कुलु तव्हांजे लाइ जेके दोस्तनि असांखे जलाल चांडी जी फरमाइश कई हुई बिल्कुलु असां प्ले करे छॾी। जवाद जानी साईं तव्हांजो मोहबतूं ऐं अहमद मुगल प्ले करण खां क़ासिर आहियां छाकाणि जो टाइम तमामु घणो थी चुको आहे ऐं अञा हिकु ॿ फरमाइश बि प्ले करणी आहे। सलीम गुल लिखे थो मुंहिंजे प्रोग्राम खे तावीज़ कया नगर या नीमचंद। सलीम फ़ौजी तव्हां लिखियो आहे त माइट नाज़ नगर खां जरवार VIP सलाम। बिल्कुलु तव्हांजा सलाम नाज़ नगर खां जरवार ताईं पहुची विया। अब्दुल मजीद रिंद साहब तव्हांजो महिरबानी। मोहम्मद याकूब जैसर साईं तव्हांजो अनमोल मोहबतूं ऐं फैज़ हालेपुट लिखे थो ज़बरदस्त प्रोग्राम लावा जवाब RJ प्यारो गुलाम सरवर रिंद साईं वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं अनमोल मोहबतूं। गुलाम नबी जरवार भा तव्हांजो महिरबानियूं। गाज़ी रिंद बलोच लिखे थो बबलू जरवार अयूब खे मीरपुर ख़ास वारनि जी पारत कर। शेरल बादाणी साहब शेरल बटाणी कश्मीर खां तव्हां असांखे कनायो पिया तव्हांजूं मोहबतूं ऐं सलीम गुल लिखे थो अब्दुल मजीद ॾाॾे खे भलीकार साईं बिल्कुलु तव्हांजी भलीकार पहुची वियो। गुलाम नबी जरवा लिखे थो मोहतरम साईं नेट जा नखरा मथां वरी अवां राजा रिज़वान जलबाणी अदा मुस्तफ़ा सभिनी जा अदबी मेड़ा के हिकु ई वक़्तु कंहिं दोस्तनि मयारी न थी वञूं मिठा मोहबती साईं बिल्कुलु तव्हांजी हाज़िरी असां वटि त क़बूल आहे बाक़ी ॿियनि खां पुछा करे वठिजो। बहरहाल तव्हांजूं मोहबतूं आहिनि लख एहसान गुलाम नबी जरवार साईं लख एहसान। रबनवाज़ लुंड लिखे थो गुल हुजे गुलाब जो त ख़ुशबूअ खे छा कजे दोस्त हुजे दिलि वारो त हुस्न खे छा कजे। सैयद नूर मोहम्मद साईं मोहबतूं सलाउद्दीन जरवार साईं तव्हांजा लख एहसान। रस बाबू खान चांडिया साईं तव्हांजो अनमोल मोहबतूं। सारंग शोरो आलम शाह साहब तव्हांजूं महिरबानियूं। तव्हां लिखियो आहे त आलम शाह साहब महबूब दर सेठ इस्माइल मेमन हाजी अमीर हिंद वज़ीर साईं समेत कनायूं पिया साईं वॾियूं महिरबानियूं। उस्ताद महबूब दर्स खे सॼी संगत जे तरफ़ां सलाम। सलीम गुल लिखे थो बंदि कर उन गाने खे बबलू अलाए कहिड़ो गानो पिया चओ। फैज़ हाले पुटु लिखे थो जियो रिंद जियो ज़बरदस्त प्रोग्राम। ज़ुल्फ़कार टालपुर लिखे थो ॾाढो ॾुखो ई हल थी लॻे सिंधड़ी मुंहिंजी माउ तंहिं ते सोचां थो वेरिन कीअं वजूद खे गहरो ॾिनो गाह तंहिं ते सोचां थो पापिन खे पूरो करे कहिड़ो आहे दाह तंहिं ते सोचां थो। वफ़ा वज़ीर थईं साईं तव्हां लिखियो था अॼु दिलि ख़ुशि थी वई आहे जानी वॾियूं महिरबानियूं साईं लख एहसान तव्हांजा। उस्ताद महबूब दर्स खे सॼी संगत यादि कयो आहे तमामु घणो उनखे असांजा ऐं सॼी संगत जा सिक वरिया सलाम ॾिजो। हैदर बुरफ़त साईं मोहबतूं ऐं गफ़ार जरवा लिखे थो साईं फैज़ हाले पुटु प्यारा भलीकार। परवेज़ लंजवाणी साईं तव्हांजूं मोहबतूं। मोहसन बारीजा साईं लख एहसान। अब्दुल मजीद साईं तव्हांजूं महिरबानियूं। राजा शबीर अहमद खेमाणी साईं मोहबतूं। ज़ुल्फ़कार टालपुर साहब सलीम फ़ौजी जरवार साहब तव्हांजूं महिरबानियूं। अयास मंगरियो लिखे थो सभिनी दोस्तनि खे सिक भरियो सलाम। सलाउद्दीन जरवार लिखे थो साईं मुंहिंजो चाचा सभिनी जो मामा आहे वॾियूं महिरबानियूं साईं लख एहसान तव्हांजो चाचा। फैज़ हाले पुटु साईं मोहबतूं तव्हांजूं ऐं मोहम्मद अमीन हाले पुटो तव्हां लिखियो त पहिरीं असांजो वकील आहे नज़म नज़ीर अहमद हाले पुटो बचाबंद खां। सलीब सामा सुवाल आहिनि जवाब ॿुधिजो समूरा सारे वकील आहिनि ॿ टे असांजा दलील आहिनि। मुनाफ़िकीन असां खां थींदी असां इश्क हुस्न बि आहे उन खे सजदा कंदा रहूं था। लॻी जे फ़तवा कुफर जी काई पिरीअ तां सिर ई कटाए छॾिबो न को अव्हां सां मंदर में हलबो न कोई आदत इहा असांजी असां हुस्न जी कंदासीं पूॼा चुमियुनि जी बारिश इबादतुनि में। मज़हब असां लाइ अवल बि आहे उन ते पल पल फिदा बि आहियूं मगर मुलनि खां ख़ुदा बचाए शरीर उन में शैतान आहे। कलंदरनि जा ग़ुलाम आहियूं कंदिल पंहिंजो वजूद आहे सौगंद पिरीअ जी असांजी दौलत। अमीर मोहबत असांजी आहे ज़मीर विकिणी नज़र वठिबो ग़रीब आहियूं गलीज़ न आहियूं। मज़हब असांजो प्यार आहे इबादतुनि में इज़हार उल्फ़त इबादतुनि में इज़हार उल्फ़त। असांजो मुर्शिद प्यार आहे अगर ॾोहारी अव्हां चओ था वञो वञी को वकील ॻोल्हियो नज़ीर जे आहे इहा ई कीफ़त।
इहो ई नज़रियो, इहा आदत दलील घुरिजनि अव्हां जा। हाणे चओ था काफ़र सबूत घुरिजे, जिते बि चाहियो असां अचूं था, मुक़दमो ही रखी छॾियूं था। पिरीं असांजा वकील आहिनि, ॿ टे असांजा दलील आहिनि। यार मोहम्मद बलोच साईं, मोहब्बतूं अली असगर हिंद साईं, तव्हांजा बि लख एहसान। राजा मलूक कात्यार रहमतुल्लाह मली जोखियो बि असां सां जुड़ी चुको आहे। मली जोखिया साहिबु, तव्हांजा सलाम असांजी अखियुनि ते, सॼी संगत तव्हांखे कनाए पियो आहे। ऐं सलीम गुल मंगरियो लिखे थो, मुंहिंजी टाइगरनि जी पारत हुजे। साईं बिल्कुलु तव्हांजा टाइगर असां सां गॾु गॾु आहिनि। गाज़ीरंद बलोच लिखे थो, अदी कावश अयूब खे हिदायत कयो। राजा शबीर अहमद खेमानी, तव्हां लिखियो प्रोग्राम में को फ़क़ीर हुजे त मामा सलीम गुल खे तावीज़ करे ॾे। आलम समय जा साईं, मोहब्बतूं मुबारक रिंद खां असांखे कनाए पियो, तव्हांजो महिरबानियूं लख एहसान तव्हांजा। ऐं अयूब दर्स लिखे थो, हिकु गुलाबी हार जहिड़ी छोकिरी, नंढपण जे प्यार जहिड़ी छोकिरी, वण पखी पोपट मथस आशिक ॾिठमि, आशिकीअ जे आर जहिड़ी छोकिरी, लाड़ वांगे सूंह में आ बेमिसाल, लाड़ वांगे सूंह में आ बेमिसाल, हूअ ठठे जे ठार जहिड़ी छोकिरी, ॿेरी इन जे ॿूर जहिड़ा ॿोल अथसि, हिरमिची हुबकार जहिड़ी छोकिरी, हू मिठीअ जे माग जहिड़ी आ मिठी, हूअ मिठीअ जे मुरकंदड़ मल्हार जहिड़ी छोकिरी, थी उमिरि जे कोट खां अॻिते रहे कासबे जे पार जहिड़ी छोकिरी, समुंड जी थधिड़ी हवा जो रक़्स ॼण, शाम जे नचकार जहिड़ी छोकिरी, हूअ त ॿाहियारीअ जियां बहके पई, हूअ त ॿाहियारीअ जियां बहके पई, ॾीपले जे सादगी ऐं सूंह में आ बेमिसाल, चंड आचे लार जहिड़ी छोकिरी, वाइदनि जो को गज़ल महबूब आ, वाइदनि जो को गज़ल महबूब आ, इश्क जे इक़रार जहिड़ी छोकिरी, हिकु गुलाबी हार जहिड़ी छोकिरी, नंढपण जे प्यार जहिड़ी छोकिरी। ऐं तमामु दोस्तनि जी नज़र कयूं था, हाजी अमीन रिंद, अयूब दर्स, साईं महबूब दर्स ऐं संगत जे नाम तुंहिंजे अखिड़ियुनि ते आशिक़ हुयासीं, तोखां ॿियो कुझु घुरियो कोन हो। वफ़ा वज़ीर थईं साईं, बिल्कुलु तव्हांजा सलाम सॼी संगत ॾेह परॾेह में जेका बि संगत कनाए पई उस ताईं पहुची विया। ऐं साईं ख़ुदादास जरवा लिखे थो, रेडियो नेटवर्क टंडोलियार ते साईं गुलाम सरोवर जी बहितरीनु कामयाबी तारीख़ी प्रोग्राम करण ते जस लहो। साईं वॾियूं महिरबानियूं लख एहसान, इहे तव्हांजूं मोहबतूं आहिनि, वॾा वॾ तव्हांजा। अब्दुल्ला जुणेजा साईं, तव्हांजूं महिरबानियूं, तव्हां बि जुड़ियल आहियो असां सां। ऐं कामरान छछर साईं, तव्हांजूं महिरबानियूं। अब्दुल मजीद रंद साहिबु, तव्हां लिखियो साईं मामे लाइ रॿ तयारु कराए वठो। साईं वॾियूं महिरबानियूं, तव्हां रॿस मामे खे इलाही खाराई हले न। सरदार पवर साईं मोहबतूं। जुमन कलोई साहिबु, तव्हांजूं मोहबतूं। वफ़ा वज़ीर थईं साहिबु, तव्हांजा लख एहसान कुर्ब।
तुंहिंजी अखिड़ियुनि ते आशिक़ हुआसीं तोखां ॿियो कुझु घुरो कोन हो मोहम्मद हयात ख़ासि किली साईं अनमोल मोहबतूं तव्हांजूं ऐं अयूब दर्शबा तव्हांजा बि लख अहसान। तव्हां हिकु नज़म मोकिलियो असांजे नाओ कयो बहरहाल असांजी स्क्रीन ते ओवर पेज थी वियो। अब्दुल मजीद साईं तव्हां लिखियो त माइट हाजी जावेद मेन माण्हू आहे रली खणी पहुची वियो आहे। वॾियूं महिरबानियूं साईं तव्हांजूं। जावेद भाॼियूं महिरबानियूं। गुलज़ार ख़ान साहिबु तव्हांजूं महिरबानियूं। तमामु दोस्तनि खे हिकु दफ़ो ॿीहर बज़म में भलीकार चवंदासीं ऐं जेके दोस्त असां सां जुड़ियल आहिनि उन्हनि दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। अब्दुल मजीद रिंद साहिबु तव्हां लिखियो त माइट प्रोग्राम खे छिक छिक साईं बिल्कुलु प्रोग्राम खे छिके अची पहुचायो अथऊं पंहिंजी मंज़िल तरफ़। अब्दुल रशीद हिंगुरजा साहिबु तव्हांजूं मोहबतूं। साईं ख़ुदादाद जरवा लिखे थो कंहिंखे ॻोल्हींदे हूंदी साईं फ़िक्र न करियो। वॾियूं महिरबानियूं। जावेद इक़बाल रायमू लिखे थो सलाम अदा असां उमरकोट खां अदा असांखे जामशोर जे कलाम ॿुधायो। अॼु यूनिवर्सिटी यादि पई अचे असांखे कुझु असांजी यादि ताज़ी करायो यूनिवर्सिटी जी प्यारा। साईं कोशिशि कयूं था बहरहाल टाइम बिल्कुलु ख़तमु थी चुकियो आहे। ऐं चेतन सिंह साहिबु तव्हांजूं मोहबतूं। अली असगर आहिनि साईं तव्हांजूं मोहबतूं। मुनवर अली दरसबा मोहबतूं। परवेज़ लंजवाणी साईं तव्हां लिखियो आहे त बहितरीनु वाह वाह। नाज़नगर खां जरवा लिखे थो ॾाढा अच्छा माइट रेलगाॾी हलाए थो। वॾियूं महिरबानियूं। अब्दुल मजीद रिंद साहिबु तव्हांजूं महिरबानियूं लख अहसान तव्हांजा। वफ़ा वज़ीर थईम साईं तव्हांजूं अनमोल मोहबतूं। माशूक अली बजीर लिखे थो ज़बरदस्त प्रोग्राम साईं तव्हांजा बि लख अहसान तव्हां बि असां सां जुड़ियल आहियो। मोहम्मद अरबेलो उजण भाउ तव्हांजूं महिरबानियूं। गुलाम नबी जरवार साईं तव्हांजा लख अहसान। अयूब दर्स लिखे थो संगत खे गुज़ारिश त प्रोग्राम खे मुख़्तलिफ़ ग्रुपनि में शेयर कंदा हलो पाण बि ॿुधो पंहिंजनि प्यारनि खे बि ॿुधायो। ऐं बिल्कुलु साईं बार बार दोस्तनि खे गुज़ारिश कयूं पिया त बज़म खे वधि खां वधि शेयर कयो। अरशद अली जागिरी साहिबु तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं अनमोल मोहबतूं लख अहसान। ऐं रहमतुल्ला उर्फ़ मली जोखे लिखे थो ज़बरदस्त गुलाम सरवर तुंहिंजी अखिड़ियुनि ते आशिक़ हुयासीं साईं वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं। मोहम्मद हयात ख़ासि किली गुलाम नबी जरवार साईं तव्हांजूं मोहबतूं। तव्हां लिखो मोहतरम साईं रेडियो नेटवर्क टंडोलियार खे मोहबतूं अर्पण लाइ अवां जस लहिणो साईं लख अहसान तव्हांजा। तव्हांजो असांजो पंहिंजो चैनल आहे का ॻाल्हि ई न आहे। गाज़ी बलोच लिखे थो वफ़ा वज़ीर थई मूंखे असां मरी वियासीं वाह वाह। राजा मलूक कातिया लिखे थो वाह सोनिया वाह जो गीत। ऐं मोहम्मद ख़ान मंगरियो लिखे थो सलाम गुलाम सरवर इंसाफ़ साईं वालेकुम अस्सलाम। अब्दुल सुबान साहिबु तव्हांजूं महिरबानियूं। अब्दुल सुबान ऐं हसाम लिगारी मलकानी शरीफ़ खां तव्हां असांखे ॿुधो पिया तव्हांजो अनमोल मोहबतूं। मंज़ूर बलोच भाउ लख अहसान। बाबू महर साईं तव्हां असांखे सखर खां करायो पिया तव्हांजूं महिरबानियूं। दामन अली शाह साहिबु तव्हां लिखियो त अस्सलाम वालेकुम रेडियो नेटवर्क टंडोलियार ते साईं गुलाम सरवरंद प्रोग्राम खे बहितरीनु करे छॾियो साईं तव्हांजो मोहबतूं आहिनि लख अहसान तव्हांजा। सिकंदर भड़ज खे बज़म में भलीकार चवंदासीं। सलीम फ़ौजी साईं तव्हांजूं मोहबतूं। रहीम चांडियो बि असां सां जुड़ियल आहे। सना ख़ान बुलंदी। अब्दुल हकीम ख़ासि किली लिखे थो जियो सोनिया जियो दर्स जियो वॾियूं महिरबानियूं साईं लख अहसान तव्हांजा। अता मोहम्मद ख़ासि किली साहिबु तव्हांजूं मोहबतूं। अयूब दर्स लिखे थो जियो रिंद जियो साईं तव्हां बि सलामत हुजो। ऐं मोहम्मद ख़ान मंगरिया साहिबु तव्हांजूं मोहबतूं। फैज़ हालेपोटा साईं तव्हांजूं अनमोल मोहबतूं लख अहसान। आलम शाह साहिबु तव्हां लिखियो त हाजी अमीन फरमाइश भली आहे ऐं हाजी झूमे पियो वॾी महिरबानियूं। हाजीअ खे असांजे तरफ़ां सिकबर सलाम। हाजी जी फरमाइश असांजे जे अखियुनि ते हूंदी आहे बिल्कुलु असां प्ले कई। ऐं गुलाम अली गबोल ऐं ॻोठु मोहम्मद ख़ान गबोल खां तव्हां असांखे ॿुधो पिया तव्हांजूं महिबतूं। सलीम फ़ौजी साईं लिखे थो त शाइरी बेमिसाल कंपेयरिंग वॾियूं महिरबानियूं साईं।
साईं ख़ुदा दाद जरवा लिखे थो, जियो जियो साईं जियो, कलाम तुंहिंजे अखियुनि ते आशिक़ हुयासीं। उस्ताद महबूब दर्स जा ख़ूबसूरत एहसास, सोनिया सुमरो जे बहितरीन आवाज़ में तमामु ज़बरदस्त, हाजी ईमान रिंद जा एहसास बि तमामु ज़बरदस्त। रेडियो नेटवर्क टंडोलियार जो दोस्त लिखनि था, साईं रेडियो नेटवर्क टंडोलियार खे अॼु अवां लाजवाब करे छॾियो साईं। तव्हांजो मोहबतूं आहिनि लख अहसान तव्हांजा ऐं तव्हां असांजो पंहिंजो चैनल आहे, का ॻाल्हि ई न आहे। मोहम्मद उमर लिगारी ॻोठु ढेंगाणो बोज़दार खां तव्हां असांखे कनायो पिया। सना ख़ान बुलेदी तव्हां लिखियो आहे त सिराज बुलेदी बि गॾु गॾु, वॾियूं महिरबानियूं तव्हांजो। मोहम्मद एस जावेद गुपचाणी साहिबु शहर नवाबशाह खां तव्हां असां सां जुड़ियल आहियो, तव्हांजो मोहबतूं। महिरबानी ॿी त मुई पर मुंहुं ॾेखारण खां बि वएं, आऊं निहोड़ियसि तुंहिंजे नेणनि तूं निहारण खां बि वएं। महिरबानी ॿी त मुई पर मुंहुं ॾेखारण खां बि वएं, आऊं निहोड़ियसि तुंहिंजे नेणनि तूं निहारण खां बि वएं। हिन जॾहिं जीअ खे जीआरण खां ॾिनई जानी जवाब, मां न मारी पर मिठा महबूब मारण खां बि वएं। महिरबानी ॿी त मुई पर मुंहुं ॾेखारण खां बि वएं। सूर चओ कहिड़ा सुणायां सॾ न सॾ साम्हूं ॾींहं, सूर चओ कहिड़ा सुणायां सॾ न सॾ साम्हूं ॾींहं। घोरियो गोॾे ते गोॾो गॾु गुज़ारण खां बि वएं। महिरबानी ॿी त मुई पर मुंहुं ॾेखारण खां बि वएं। दर मथे दरख़्वास्त ॾिनमि ठार दिलि या ॿार दिलि, दर मथे दरख़्वास्त ॾिनमि ठार दिलि या ॿार दिलि। दिलि न ठारी दोस्त दिलि ते दाग़ ॿारण खां बि वएं। महिरबानी ॿी त मुई पर मुंहुं ॾेखारण खां बि वएं। साह मां भरिजी सलामीअ लाइ आयसि थी सवार, साह मां भरिजी सलामीअ लाइ आयसि थी सवार। हाय घोड़ा हिकु घड़ी घोड़ो बीहारण खां बि वएं। महिरबानी ॿी त मुई पर मुंहुं ॾेखारण खां बि वएं। जग रोए अहमद मोए आलम सॼा अरमान में, मौलवी हाजी अहमद मल्हा जो सिटूं आहिनि त जग रोए अहमद मोए आलम सॼा अरमान में। लुड़क लालण लाश ते तूं हिकु बहारण खां बि वएं। महिरबानी ॿी त मुई पर मुंहुं ॾेखारण खां बि वएं। आऊं निहोड़ियसि तुंहिंजे नेणनि तूं निहारण खां बि वएं। ऐं अदा अयूब दर्स जी फरमाइश हुई त मोहम्मद उस्ताद अलादीन जुनेजे जे आवाज़ में, हिकु गुलाबी हार जहिड़ी छोकिरी, नंढपण जे प्यार जहिड़ी छोकिरी तमामु दोस्तनि जे नज़र कजी थी। असांजे आवाज़ नगर जे बहितरीन दोस्त इंजीनियर दिलदार दर्स खे बज़म में भलिकार तव्हांजो अनमोल मोहबतूं ऐं हीअ बि एहसास उस्ताद महबूब दर्स जा आहिनि, तमामु दोस्तनि जे नज़र कजनि पिया। निज़ामुद्दीन खोसा साहब तव्हांजूं महिरबानियूं। अब्दुल अफ़ीफ़ साहब तव्हांजूं महिरबानियूं। वालेकुम अस्सलाम। अलाह ॾिनो सहतो बि असां सां जुड़ियल आहे, तव्हांजो मोहबतूं। रब नवाज़ लुंड साईं तव्हांजो अनमोल मोहबतूं। सिकंदर भट्ट साईं तव्हांजो मोहबतूं। इंजीनियर दिलदार दर्स साईं वालेकुम अस्सलाम। वफ़ा वज़ीर थीम साईं तव्हांजो मोहबतूं।
अब्दुल मजीद रन साहब तव्हांजो अनमोल मोहबतूं ऐं अफ़ज़ल उस्मान खोखर साईं तव्हांजो मोहबतूं। मोहब अली बलोच साहब तव्हांजो महिरबानी। गाज़ी रिंद बलोच लिखे थो माइट सुरैया वफ़ा वज़ीर साईं मूंखे मरी न विसरी वियासीं। असांजे आवाज़ जो बहितरीन दोस्त मोहम्मद सलीम लाशारी साहब तव्हां जुड़ी चुका आहियो। तव्हांखे भलीकार गफ़ार जरवार साईं तव्हां लिखियो साईं सिकंदर अली भरज खे भलीकार साईं बिल्कुलु जीअं में जायूं। हाजी अमीर रिंद बलोच लिखे थो भाउ गुलाम सरवर खे वज़ीर थईम जो ॿिन्ही हथनि सां सलाम। साईं वॾियूं महिरबानियूं वफ़ा वज़ीर थईम भाउ लख एहसान। साहिबदीन पालारी साईं तव्हांजो मोहबतूं। सरदार सलीम लाशारी साहब तव्हांखे महबूब दर साहब जो सुगदासी सलाम क़बूल पवे। ऐं ग़ुलाम हुसैन बारीजा साहब तव्हां लिखियो त अलाॾिनूं सांद खां ॿुधूं पिया साईं वॾियूं महिरबानियूं तव्हांजो। इंजीनियर दिलदार दर्स लिखे थो राजा मलूक खे मरहबा दिलबर। नदीर मालिया साईं तव्हांखे भलीकार ऐं जेके दोस्त असां हाणे जॉइन थी चुका आहिनि उन्हनि दोस्तनि खे जीअं में जायूं ऐं दोस्तनि जा वॾा वॾा जेके आख़िरी पलनि में असां सां जुड़ी चुका। अब्दुल सत्तार राजड़ साईं तव्हां खिपरे खां असांखे कनाए पिया तव्हां लिखो त सलामत हुजो शाइर महबूब दर्स खे सलाम। साईं बिल्कुलु तव्हांजा सलाम पहुची विया। असद अली रहमा साईं मोहबतूं। इंजीनियर दिलदार दर्स भाउ लख एहसान। फ़क़ीर अली रज़ा लेगारी साहब तव्हांखे भलीकार तव्हां बि जुड़ी चुका। सिकंदर भरज साईं तव्हां लिखो त इंजीनियर दिलदार दर्स खे सलाम चवंदा। अब्दुल जब्बार जायचड़ साईं मोहबतूं। नाज़ नगर खान जरवा लिखे थो ज़बरदस्त शो मिठा साईं तव्हांजो मोहबतूं। अब्दुल मजीद रिन साहब तव्हांजो महिरबानियूं। नेक मोहम्मद चांडिया साहब तव्हांजा लख एहसान। फैज़ हालेपुर लिखे थो हक़ प्यारा ग़ुलाम सरवरिंद काबिया प्रोग्राम करण ते लख लख मुबारकूं साईं तव्हांजा बि लख एहसान। तव्हांखे बि मुबारकूं हुजनि। मुर्तज़ा लुंड साहब तव्हां गोलाची खां असांखे सलाम चओ पिया तव्हांजो मोहबतूं। सलीम लुंड साहब तव्हां असांखे सऊदी अरब खां करायो पिया तव्हांजो वॾियूं महिरबानियूं। जवाद जानी साईं वालेकुम अस्सलाम वॾियूं महिरबानियूं तव्हांजो। सलीम फ़ौजी साहब तव्हांजो महिरबानियूं। आलम शाह साहब तव्हां लिखो त महबूब दर्स भलो माण्हू आहे असांजो प्यारो आहे साईं वॾियूं महिरबानियूं। बिल्कुलु असांजो त उस्तादु आहे।
फ़कीर अली रज़ा लेगारी साहब तव्हां असांखे सागड़ खां कंदा पिया। तव्हांजो मोहबतूं ज़ुल्फ़कार टालपुर लिखे थो, अॼोको प्रोग्राम भरपूर मालूमाती दिलचस्प रंगारंग प्रोग्राम पेशकार ऐं ॿुधंदड़ सभु सॼण जस लाइन। वॾियूं महिरबानियूं साईं तव्हांजो। लख अहसान। नाज़ जरवार लिखे थो, तमामु बहितरीनु प्रोग्राम। गफ़ार जरवार खे सलाम। साईं तव्हांजा सलाम बिल्कुलु पहुची विया। गादीरंद बलोच साईं तव्हां लिखो त माइट तारीख़ी प्रोग्राम करण ते जस लो साईं तव्हांजा लख अहसान। वॾियूं महिरबानियूं। नाज़ नगर खां जरवार भाॼियूं महिरबानियूं। सलीम साईं तव्हां लिखियो त प्यारा बा गुलाम सरवर तमामु बहितरीनु लाजवाब प्रोग्राम साईं तव्हांजो मोहबतूं आहिनि। इब्राहिम छुट्टा साहब तव्हांखे बि भलीकार लख अहसान। तव्हांजा रसूल बख़्श साहब तव्हांजूं महिरबानियूं। मोहम्मद अहमद वटू तव्हां बि असां सां जुड़ी चुका बाहवल नगर खां तव्हांजूं महिरबानियूं। अलीना सैता साहब तव्हां लिखो त बहितरीनु बज़म। वॾियूं महिरबानियूं। राजा मलूक कात्यार भाउ खे गुलाबी चुमियूं तव्हांजा बि लख अहसान। परवेज़ लंजवाणी साहब तव्हां असांखे चंबड़ शहर ऐं हींअर हैदराबाद खां कंदा आहियो पिया। तव्हांजूं मोहबतूं। अब्दुल सत्तार राजवीर साईं तव्हां लिखो त हाजी मोहम्मद हयात दर्स खिपरो सिंध सुराण शाप खिपरो खां प्यारे माइट महबूब दर्स खे सलाम चइजो साईं। बिल्कुलु तव्हांजा सलाम पहुची विया। बाबू जरवार साईं तव्हां लिखियो त अॼोकी महफ़िल चंड मिसल सदाईं चिमकंदी रहंदी। वॾियूं महिरबानियूं। मंज़ूर बलोच साईं तव्हांजा बि लख अहसान। तव्हां बि जुड़ियल आहियो। ऐं गुलाम हुसैन बारीजा साहब तव्हांजूं मोहबतूं। ज़ुल्फ़कार टालपुर साईं वॾा वॾा तव्हांजा। तव्हां लिखियो त साईं सरवर मस अॼु बबलू वारनि खे साई ॾिनी अथव। हमरान अॼु सुख जो साह खयो आहे। ज़ुल्फ़कार टालपुर साहब तव्हांजूं महिरबानियूं। इंजीनियर दिलदार दर्स लिखे थो सिकंदर भड़ज जा कुर्ब। डॉक्टर अलीशेर शेख साहब तव्हां बि लिखियो आहे त गुड प्रोग्राम अदा। अयाज़ जोखियाबाद तव्हां लिखियो त ख़ूबसूरत प्रोग्राम जानी साईं तव्हांजूं मोहबतूं। ऐं हाणे तव्हां खां असां इजाज़त वठंदासीं छाकाणि जो टाइम काफ़ी थी चुको आहे। ऐं आख़िर में तव्हांखे गुलाम हुसैन उमराणी जी सदाउनि सां छॾे वेंदासीं। ग़रीबाणो तोहफ़ो छलो वठ निशानी दिलियूं गॾु जुदाई असुल कोन्हे जानी। हा गमन जो तार दरिया लाथ पोइ ॾे न ॾे का ख़बर कोन्हे हयाती साथ पोइ ॾे न ॾे मोकलाणीअ खां अॻे हिकु मुर्क जो तोहफ़ो त ॾे। खोल वारनि खे हवा ख़ुशबू चुमी झूमण लॻे छेर पाए पेर में माहौल बि महकण लॻे। प्यार जा पोपट गलनि सां भलत कन के खेचलूं टहक ॾे दिलि जे अङण रुख़सान थियनि के महफ़िलूं मोकलाणीअ खां अॻे हिकु मुर्क जो तोहफ़ो त ॾे। समुंड में जीअं थियूं सिपूं किन मींहं कणियनि लहे सिकनि ॻोठ जूं गहरियल गलियूं ईअं तुंहिंजे क़दमनि लहे सिकनि। ॾिस जवानीअ खे नशा आहिनि चढ़ी विया चोट ते इल्तिजा आहे इहा बसि उल्फ़तनि जी मोट ॾे मोकलाणीअ खां अॻे हिकु मुर्क जो तोहफ़ो त ॾे। प्यार जे हिन राह में अॼु मोड़ आयो आहे अजीब। प्यार जे हिन राह में अॼु मोड़ आयो आहे अजीब। मेल थियो महबूब मोटी हाणे मेल आया नसीब। शाम वेला जे रंगनि में अॼु खिली सुरहाण कर अलविदाई गीत ॻाए झोल ख़ुशियुनि साण भर। मोकलाणीअ खां अॻे हिकु मुर्क जो तोहफ़ो त ॾे मोकलाणीअ खां अॻे हिकु मुर्क जो तोहफ़ो त ॾे। त हाणे तमामु दोस्तनि खां मोकिलायूं था। रेडियो नेटवर्क टंडो लहार जी पूरी टीम ऐं जेके दोस्त असांखे ॿुधनि पिया उन्हनि दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं लख अहसान। ऐं रेडियो नेटवर्क टंडो लहार जी पूरी टीम खे पंहिंजे दुआउनि में यादि रखंदा। शल सिक सिंध सुरयाई सचाई सलामत रहे। त मोकिलायूं था सिंध सलामत साथ सलामत गुलाम हुसैन उमराणी जो सदाऊं आख़िर में तमामु दोस्तनि जे नाम। ओ
अल्लाह बुलबुल कोयल लमन प्यालातियूं मिठड़िया मौसम थधड़ियूं रातियूं अल्लाह बुलबुल कोयल लमन प्यालातियूं मिठड़िया मौसम थधड़ियूं रातियूं मोर भी नचन पिया गुल भी टिड़न पिया गाह भी पुटन पिया वण भी सुहन पिया कई सावण वसकार वर परदेसियार कई सावण वसकार वर परदेसियार मींह भी वसन पिया गुल भी टिड़न पिया गाह भी पुटन पिया वण भी सुहन पिया पहाड़ भी वहन प्या गुल भी टिड़न प्या गाह भी पुटन प्या वण भी सुहन प्या कई सावण वसकार वर परदेसियार कई सावण वसकार वर परदेसियार मींह भी वसन प्या गुल भी टिड़न प्या गाह भी पुटन प्या वण भी सुहन प्या अल्लाह अली शर अली भी तोखे पसा